Question number 207, Nusrat Sair Abbasi Saiba. Question number 207. जी जो को जवाब दिनो वियो है मैं तो पढ़ियो वियो हूंदो जवाब पढ़ियो हिंदी में ट्रांसलेट करे चयो वियो हाँ हाँ मां भी चाहां थी त जवाब जेको आहे पढ़ियो सम्झियो वियो अॻिते हलूं अच्छा ये प्रोजेक्ट जेको हुयो मॉडल वेटनरी सेंटर्स जो हुयो जेको एरिड जोन सिंध में थरपाकर खैरपुर जामशोरो दादू घोटकी हैदराबाद उमरकोट ऐं टंडो अलायार इन्हनि डिस्ट्रिक्ट्स के हवाले से इहो प्रोजेक्ट हो जेको प्रोजेक्ट ॾाढो बहितरीन आहे हाणे हिते जेका इन जी ॿुधाई वई कॉस्ट ₹49.302 million was be completed by June 2018 आंसर में तव्हां चओ था त the scheme has been completed on 30/6/2019 utilization of 46.380 million पोइ हिन स्कीम जे तहत मां इहो पुछणु चाहिंदुमि त 46.380 million जी हुई आहे स्कीम या वरी 49.302 million जी मतिलबु फ़र्क़ु जो आहे त छो ऐं बकाया जेके रेस्ट ऑफ जेको अमाउंट आहे उन जो छा थियो जी स्कीम वाकई जी असांजी ऑनरेबल मेंबर साहब चयो जी जी स्कीम बिल्कुलु एतिरनि ई पैसनि जी हुई ऐं उनमें जेके असांखे ठाहिणियूं हुयूं हॉस्पिटल्स या जेके वेटनरी सेंटर असांखे ठाहिणा हुया उहे सॼा ठाहिण खां पोइ जेके टोटल यूटिलाइज़ थिया उहे 46.380 थिया बाक़ी सॼा वापसि थी विया जी सेकंड सप्लीमेंट्री पहिरीं स्कीम थी लॻे जंहिंजा पैसा बची विया वरी वापसि थी विया त पैसा वधंदा वेंदा आहिनि ॿियो सवाल आहे मिनिस्टर लाइव स्टॉक एंड फिशरीज़ अच्छा हे स्कीम जे हवाले सां त बहरहाल बहितरीन हिकिड़ो नज़र पियो अचे पोइ इहो ॿुधाईंदव त हिते असां इंसाननि जे इलाज जे लाइ था चऊं पर हे बहितरीन जानवरनि जे इलाज जे लाइ स्कीम रखी वई ऐं चओ था त उहा कंप्लीट बि थी त केतिरे जानवरनि जो इलाज थियो ही इसके रेलेवेंट सवाल तव्हां न पुछो आहे ही जेका स्कीम आहे उनमें जेके बि असां जूं वेटनरी सेंटर्स हुया उहे सॼा ओपन थी विया आहिनि 100% ऐं उनमें छो त इहे PC4 इन्हनि जी न ठही आहे ऐं कुझु जेके स्कीमूं आहिनि उन्हनि असां पंहिंजे जेको असांजो गिवन सोर्सिस हुया उन्हनि मां असां कुझु डॉक्टर हुते रखिया आहिनि जंहिंमें थरपाकर में पिथोरो ऐं टंडो अलायार में असां जेको आहे हैंडओवर कई आहे बाक़ी ॿियूं जेके आहिनि उहे अञा ताईं उहे हली न सघियूं आहिनि छो त उनजी PC4 ठही कोन्हे ऐं उहे डॉक्टर्स असां वटि अवेलेबल कोन्हनि ऐं उहे बि इनशाला हींअर ॾेई छॾिया आहिनि जल्दी करे वठंदासीं बाक़ी हिननि जो एग्ज़ैक्ट फिगर त मूं वटि कोन्हे त हीअ टोटल केतिरा जेके आहिनि उते जानवर जेके आहिनि उहे थिया आहिनि ट्रीट थिया आहिनि या वैक्सीनेशन थी आहे पर ही उहे एरिया आहिनि जेके ड्राउट रिलेटेड कुझु हिननि मां एरिया बि आहिनि जिते असां तमामु घणी वैक्सीनेशन कई आहे ऐं ख़ासि तौर ते वैक्सीनेशन में आउं चवंदुसि त असांजे डिपार्टमेंट तक़रीबन 1.5 करोड़ खां वधीक जानवर वैक्सीन कया आहिनि ऐं मुख़्तलिफ़ जानवर असां ट्रीट बि कया आहिनि ऐं ड्राउट हुअण जे बावजूद बि को एॾो मेजर आउटब्रेक न आयो आहे ऐं माशाल्लाह सुठी परफॉर्मेंस रही आहे डिपार्टमेंट जी थर्ड सप्लीमेंट्री वरी ख़ुशनसीब आहिनि जानवर जिन्हनि खे वैक्सीनेशन त थिए थी हिते इंसाननि जे लाइ वैक्सीनेशन कोन्हे पर हलो सिंध जा जानवर ई ख़ुशनसीब उन्हनि खे वैक्सीनेशन थिए थी टियों सवाल इहो आहे तव्हां ॿुधायो त उन्हनि खे जानवरनि खे असां वैक्सीनेट कयो आहे सुठी ॻाल्हि आहे
ॿुधाईंदो त कहिड़ी उन्हनि खे बीमारी हुई जंहिंजी वैक्सीनेशन ऐं इहा वैक्सीनेशन जेका तव्हां कयो था छा हिते तव्हां वटि अवेलेबल हूंदी आहे या तव्हां ॿाहिरियां काथां घुराईंदा हो? जीअं कुते जे कटण जी वैक्सीन जेका आहे, कुते खे चक पाइण जी जेका वैक्सीन आहे, उहा असांखे ख़बर कुते खे चक नथो लॻे, कुतो चक पाए थो। कुतो चक थो पाए, पर हिते सही था चओ, पर कुते खे चक पाइण जा हाणे हालात बि अहिड़ा थी विया आहिनि हाणे कुतनि खे चक पाइणो पवंदो, छो जो कुता एतिरा थी विया आहिनि, उन्हनि जी पॉपुलेशन एॾी वधी वई आहे, उनखे चक पाइण जे लाइ बि कोई अहिड़ी मखलूक आणणी पवंदी। छा इहा वैक्सीनेशन जेका तव्हां कयो था, इहा वैक्सीनेट जेका आहे उहा तव्हां वटि अवेलेबल हूंदी आहे या वरी इहा बि तव्हां काथां, जीअं इंडिया मां हिननि जी ईंदी आहे कुते जी वैक्सीनेट ॿुधंदा आहियूं, वैक्सीनेशन उॾां ईंदी आहे, पोइ छा उहा प्रोवाइड हिते आहे तव्हां वटि अवेलेबल, ऐं तव्हां वटि अहिड़ो रिसोर्सिस आहिनि जो वठंदी आहे? सिंध गवर्नमेंट मुझे ख्याल आ मिनिस्टर साहब की खबर न होंगी is already working on the problem of the dogs that are there. We had a meeting today. There will be a pioneer program for the whole country starting from Sindh to take care of the dog problem in a humane way, not by just culling them like that. We've come up with a program. The local government ministry is part of it, and you'll know that soon with all the rabies and injections and all. थैंक यू It will be done. जी मिनिस्टर साहब, जी वैक्सीन कहाँ से आती है? असांजी ऑनरेबल स्पीकर साहिबा, सॉरी मेंबर साहिबा, जेको सवाल कयो आहे उहो सवाल बेसिकली रिलेटेड कोन्हे, जेको हुन जो बेसिक क्वेश्चन आहे उन सां रिलेटेड कोन्हे, पर आउं वरी बि ॿुधाईंदुसि त असांजो डिपार्टमेंट कुझु वैक्सीन ज़रूरु ख़रीद कंदा आहिनि, छो त जॾहिं जानवर खे बि कुता खाईंदा आहिनि या नांग ॾंगींदा आहिनि त हुन में प्रॉब्लम पोइ उहो माण्हुनि ताईं बि शिफ्ट थिए थो, उनजी असां वटि लिमिट थोरी हूंदी आहे, पर उहे बि वैक्सीन हूंदा आहिनि, असां कंदा आहियूं। जी मारवी साहिबा, जी आपको मैं आती हूँ। बहुत शुक्रिया डेप्यूटी स्पीकर साहिबा। सवाल जो लिखा हुआ है यहाँ पे मुझे थोड़ा सा इंफॉर्मेशन उस पे चाहिए होगी कि हाउ डू यू फिगर आउट के जानवर तो जानवर है, फॉर एग्जांपल 10,000 कितने भी फॉर एग्जांपल भैंसे हैं या हमारे पास बफेलोज या काउज है, हाउ डू यू फिगर आउट के कौन से जानवरों की वैक्सीनेशन हुई है और कौन से अभी उनकी रहती है? डू यू हैव द रिकॉर्ड ऑफ दिस और डू यू रजिस्टर द एनिमल्स जिनकी वैक्सीनेशन हो जाती है, फिर उनको कोई चिप, कोई स्टिकर, कोई क्या चीज होती है कि आपको पता चलता है कि ये जानवर वैक्सीनेशन इस जानवर की हो गई है? हीअ क्वेश्चन अगेन जेको आहे आंसर पटन कोन थो करे, पर आउं वरी बि उनजो जवाबु ज़रूरु ॾींदुसि त असीं जेकी वैक्सीन कंदा आहियूं उनमें असांजो सिलसिलो इहो हूंदो आहे त जेको फार्मर आहे उन फार्मर जी पूरी डिटेल असां उनमें नोट कंदा आहियूं, उनजो विलेज, उनजो फ़ोन नंबर, ऐं उते जेके जानवर वैक्सीन थींदा आहिनि उहे सभिनी जानवरनि खे असांजी निशानदेही कंदा आहियूं, ऐं उनखां पोइ उनजी जॾहिं निशानदेही थी वेंदी आहे उनखे मार्क कंदा आहियूं, मार्क करण खां पोइ ताकी उहो वरी जानवर ॿीहर उनमें वैक्सीन न थिए, ऐं जॾहिं उहा डिटेल सॼी हूंदी आहे ऐं उनखे असां डे टू डे मुख़्तलिफ़ तरीक़े सां रैंडमली वरी चेक बि कंदा आहियूं, छो त उहा डेटा असां वटि ईंदी आहे, सेक्रेटरी साहिब जी ऑफिस में गॾु थींदी आहे, ऐं उतां वरी उन्हनि जेके भाॻिया आहिनि उन्हनि जे फ़ोन नंबरनि ते कॉल करे चेक बि कंदा आहियूं त वाकई इहा वैक्सीनेशन थिए पई या न। जी हीर साहिबा, आप पूछना चाह रही हैं क्वेश्चन? थैंक यू मैम। मैम मैं मिनिस्टर साहब से पूछना चाहूँगी कि ये यहाँ पे आपने बताया कि थरपाकर, खैरपुर, जामशोर और दादू, गोटकी, हैदराबाद, उमरकोट, टंडोलायार में जो है आपने जो है वो मॉडल जो है वो बना रहे हैं, तो वेटनरी मॉडल तो तकरीबन तमाम डिस्ट्रिक्ट्स में सिंध के वेटनरी हॉस्पिटल्स भी हैं, डिस्पेंसरीज भी हैं, तो क्या आपने उन वेटनरी हॉस्पिटल्स को अपग्रेड किया है या यहाँ पर आपने नई मॉडल वेटनरी बनाए? तो काइंडली इसको डिफाइन कर लें थोड़ा सा। ये जो जितने वेटरनरी सेंटर बनाए गए हैं ये एरिड जोन एरिया में बनाए गए हैं, और जैसे हमारा थरपारकर डिस्ट्रिक्ट हो गया, उमरकोट हो गया, फिर सांगड़ हो गया, खैरपुर हो गया, डिस्ट्रिक्ट घोटकी हो गया, ये जितने बने हुए हैं इन डिस्ट्रिक्ट्स में बने हुए हैं, इन डिस्ट्रिक्ट्स के जो एरिड जोन एरियाज हैं उन्हीं डिस्ट्रिक्ट्स में बने हुए हैं जहाँ पे ये पहले नहीं थी फैसिलिटी, वहाँ पे दी गई है। जी राहिमू साहब। थैंक यू मैडम।
मैडम, मैं मिनिस्टर साहब से पूछना चाहूँगा कि ये जो वेटरनरी सेंटर्स हैं ये 2015 से स्टार्ट हुए थे और 18 में कंप्लीट होने थे, लेकिन ये 2019 में कंप्लीट हो गए हैं। तो मैं वजीर साहब से पूछना चाहूँगा कि ये थरपारकर में कौन से ये सेंटर हैं जो कंप्लीट हुए हैं और वो स्टार्ट भी हो गए हैं? उन्होंने आपसे कहा है कि PC4 तैयार नहीं हुई है। जी मिनिस्टर साहब। जी ये हकीकत है तो PC4 तैयार न थी है, पर उनके बावजूद असां जो गिवन असांजो स्टाफ है उनमां असां कुछ सेंटर हलाया आहिनि ऐं उनमें हिकिड़ो असां थरपारकर में हलायो आहे ऐं हिकिड़ो असां टंडोला यार में हलायो आहे ऐं हिकिड़ो उमरकोट में हलायो आहे। इहे ॿ असांजा सेंटर आहिनि ऐं इहे मुख़्तलिफ़ असांजा सेंटर आहिनि। थरपारकर में हिकिड़ो बच्चू महेंद्रो आहे ऐं ॿियो वरी असांजो आहे उमरकोट में असांजो पिथोरो आहे ऐं अहिड़े तरीक़े सां इहे मुख़्तलिफ़ असांजा सेंटर आहिनि। वज़ारा साहिबा। महिरबानी मैडम, हिते तव्हां ज़िक्र कयो आहे त वेटनरी सेंटर जेके मॉडल उन्हनि जे लाइ जेको बजट आहे उहा कम हुजण जे करे न ठही सघिया आहिनि, कंप्लीट न थिया आहिनि, इन जो सबबु ॿुधाईंदव? जी हीअ 18 में कंप्लीट थियणा हुया, पर 18 में छो त बजट रिलीज़ पूरी न थी इन जे करे हीअ कंप्लीट कोन थी सघिया, पर हींअर जेको आहे उहो 19 में कंप्लीट थी विया आहिनि। इहे 100% सारा कंप्लीट थी विया आहिनि ऐं हीअ असांखे हैंडओवर थी विया आहिनि। असां हिननि जी PC4 ठाहे मोकिली आहे ऐं मां कुझु असां खोले बि छॾिया आहिनि। जी शमी मुमताज साहिबा। शुक्रिया। मिनिस्टर साहब से पूछना ये था कि बात अभी यहाँ पे कराची की नहीं है, लेकिन मैं तारीफ करूंगी यहाँ पर अपने डिपार्टमेंट की और हुकूमत सिंध की कि जिस तरह कराची में ये तमाम वेटनरी हॉस्पिटल चल रहे हैं। मैं समझती हूँ कि ये बहुत मॉडल हमारे वो हैं, अगर कोई जाके देखना चाहे तो बिल्कुल दावत है, क्योंकि मैं बिल्कुल जाती रहती हूँ और मिनिस्टर साहब से राब्ते। सवाल ये है कि क्या हम कराची में जितने भी हमारे हैं, एक तो हमें ये पता होना चाहिए तादाद कितनी है और क्या उनको मजीद अपग्रेड करने के लिए मिनिस्टर साहब क्या करने वाले हैं? ये रेलेवेंट सवाल आपका नहीं है कराची का, मिनिस्टर साहब अगर जवाब देना चाहें। जी बिल्कुल, इहो बि रिलेवेंट क्वेश्चन न आहे, पर उनजे बावजूदि आउं उनजो जवाबु ॾींदुसि छो त मेंबर साहिबा असांखे सवालु कयो आहे। हिते कराची में असांजी मेंबर साहिबा ज़रूरु वई हूंदी, RC असांजी हिकिड़ी हॉस्पिटल आहे उन ते विया हूंदा। उते मूं इहो कयो त असांजा जेके क्वालिफाइड डॉक्टर हुआ, जेके सर्जरी बि करे सघनि पिया ऐं बहितर उनखे ॼाण हुई, उहे मूं 4 डॉक्टर उते रखिया आहिनि ऐं मुख़्तलिफ़ शिफ्टनि में वेंदा आहिनि। असांजी उन RC हॉस्पिटल में जेके एनिमल्स आहिनि उहे जेके उते ईंदा आहिनि उहे सभई ट्रीट थियनि पिया, उन्हनि जी सर्जरी बि थिए थी ऐं उन्हनि खे मेडिसिन बि मिले थी, वैक्सीन बि मिलनि था। ऐं इन हॉस्पिटल जे हवाले सां आउं ॻाल्हि कंदुसि, जीअं ॻाल्हि हली हिते रोलू कुतनि जी या ॿिलियुनि जी, त उहे बि उते मुख़्तलिफ़ ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि जेकी ज़ख़्मी जानवर हूंदा आहिनि उनखे खणी ईंदा आहिनि। उन्हनि जो न सिर्फ़ु असांजो डिपार्टमेंट इलाज कंदो आहे, पर जेके रोलू कुता आहिनि उन्हनि खे न्यूट्रल भी करे छॾींदो आहे ताकि इहा पॉपुलेशन अॻिते न वधे। कासिम सुमरो साहब। हालांकि 5 सवाल हो चुके हैं, लेकिन 5 सवाल से ज्यादा हो रहे हैं, ये 6ठा सवाल है। ये थरपारकर से रिलेटेड इशू है यो भी मिनिस्टर साहब अॻु एक दफ़ा सवाल जवाब में जवाब ॾेई चुको है। देयर वर लॉट्स ऑफ पॉपुलेशन सिंध में घणे में घणी पॉपुलेशन जेका लाइव स्टॉक जो थरपारकर में, सो हाणे मुख़्तलिफ़ सेंटर्स त खुलिया आहिनि, पर छा इहो इंफॉर्मेशन आहे असां वटि त केतिरी पॉपुलेशन खे असां कैटर करे, लाइव स्टॉक जी पॉपुलेशन कैटर करे हिकिड़ो सेंटर ठाहियो, या उहा जेकी असेसमेंट का नीड बेसिस का अहिड़ी क्राइटेरिया आहे या जस्ट फ्री सेंटर ठही विया आहिनि? जी उनमें तमामु सुठो हीअ सवाल आयो आहे। बेसिकली हिन सां हीअ पटन कोन थो करे, पर उनजे बावजूदि आउं जवाबु ॾींदुसि। त थियो ईअं आहे त हिन महिल ताईं जेका सूरत हाल आहे उहा इहा आहे त असां वटि जेके असां सेंटर खुलनि था, डिपार्टमेंट त इहो तय करे छॾियो आहे त भई असांखे केतिरी पॉपुलेशन ते सेंसस करे उनजी असांखे वेटनरी सेंटर खोलणो आहे। पर थिए ईअं थो त मुख़्तलिफ़ जेके डिस्ट्रिक्ट्स आहिनि, डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट जे तरफ़ां उहे मुख़्तलिफ़ वेटनरी सेंटर ठाहे छॾनि था ऐं उहे ठाहे करे पोइ चवनि था असां सेंटर ठाहे छॾियो आहे, असां वटि डॉक्टर कोन्हे। त
छो त उहे पंहिंजे तरीक़े सां ठाहे छॾींदा आहिनि, उहे असांजे डिपार्टमेंट में न हूंदा आहिनि ऐं डिपार्टमेंट उनखे हैंड ओवर न कंदा आहिनि, छो त उन्हनि जी PC4 न हूंदी आहे। उनजी उते असां एम्प्लॉइज़ किथां आणियूं ऐं उनजो मेडिसिन वग़ैरह त उहो असां ॿिए पासे खां बि ॾेई सघूं था। त इहो हिकिड़ो इशू अचे थो जेके मुख़्तलिफ़ ख़ासि तौर ते थरपाकर डिस्ट्रिक्ट में असां वटि मां सम्झां थो 100 जे लॻभॻि वेटनरी सेंटर आहिनि ऐं टोटल असांजी पूरी सिंध में 750 वेटनरी सेंटर आहिनि ऐं 100 जे लॻभॻि हिकिड़े ई डिस्ट्रिक्ट में वेटनरी सेंटर आहिनि। इन में को शक कोन्हे त थरपाकर में 70 लख खां वधीक जानवर आहिनि ऐं हींअर मौजूदा सूरत हाल में उते तक़रीबन 46 लख जानवर आहिनि जेके गोट्स एंड शीप्स आहिनि। असां उन्हनि में PPR जी वैक्सीन कयूं पिया या कार्पेट वैक्सीनेशन कयूं पिया ताकि उहो वन टाइम फॉर होल लाइफ हूंदो आहे ऐं इन जे करे उहो सभिनी उन्हनि खे कवर करे सघिजे। त उन में असां हिकिड़ी सेंसस बि कयूं पिया ऐं उनजो तरीक़ेकार बि ॼाणियूं पिया। बदकिस्मती सां असां जेके हॉस्पिटल्स आहिनि उन्हनि जी डेफिनेशन पहिरें न हुई त वेटनरी सेंटर छा हूंदो, उन में कहिड़ा इक्विपमेंट्स हूंदा, कहिड़ी लेवल जा डॉक्टर वेहंदा ऐं असां वटि जेको तालका हॉस्पिटल हूंदी त उन में छा हूंदो, डिस्ट्रिक्ट जी जेका हॉस्पिटल आहे उन में छा हूंदो, DNG हॉस्पिटल में छा हूंदो। उन ते मूं कमेटी ठाही आहे, असां घणो कमु करे वरितो आहे। असां डिस्ट्रिक्ट लेवल ते कॉम्प्लेक्स ठाहींदासीं ऐं तालका लेवल ते असां मुख़्तलिफ़ डायग्नोस्टिक जेके लैब आहिनि उहे बि ॾींदासीं ऐं जेके असांजा कॉम्प्लेक्स हूंदा उनमें फिशरीज़ डिपार्टमेंट सां रिलेटेड पोल्ट्री हुजे, फिशरीज़ हुजे, एनिमल हस्बेंड्री हुजे या ब्रीडिंग हुजे, सभई असां उनमें विहारींदासीं ऐं उन ते असांजो कमु हले पियो। सवाल 6 खां ज़्यादा थी विया आहिनि। नाउ क्वेश्चन नंबर 209 नुसरत सैर अब्बासी साहिबा। क्वेश्चन 6 से ज्यादा हो चुके हैं। अब 209 नुसरत सैर साहिबा। मैंने यहाँ के मेंबर्स को भी टाइम नहीं दिया क्योंकि 6 से ज्यादा क्वेश्चंस हो चुके थे। दिया तो जी दिया तो जी नुसरत सैर अब्बासी साहिबा। आज क्वेश्चन नंबर 209 जी जेको जवाबु ॾिनो आहे उहो ईअं पढ़ियो हूंदो उम्मीद। जेको जवाबु आहे उहो पढ़ियल सम्झो वियो। जी अॻिते हलूं। सप्लीमेंट्री। जी सप्लीमेंट्री। असल में स्कीमूं एतिरियूं आहिनि डिप्टी स्पीकर साहिबा, जेकॾहिं तव्हां बजट उहा बुक कढंदव त स्कीमूं ढेर लॻा पिया आहिनि। पोइ वरी असांखे चवणो पवंदो आहे त जीअं चइबो आहे त ज्यादा बारिश होती है तो ज्यादा पानी आता है। रेलेवेंट क्वेश्चन सप्लीमेंट्री क्वेश्चन हुजन तव्हां वटि त तव्हां उहे पुछो। स्कीमुनि जे लाइ त चवणो पवंदो न, स्कीमूं एॾियूं आहिनि पर रेलेवेंट क्वेश्चन तव्हां पुछो। अवाम खे उनजो जेको फ़ाइदो आहे उहो कोन थो पए, पोइ तॾहिं चवंदा आहियूं त पोइ वरी करप्शन थींदी आहे, वरी रेलेवेंट क्वेश्चन पुछो। न न मां रेलेवेंट ते अचां थी। वॾी महिरबानी। थैंक यू। इते जेको सेकंड पार्ट आहे आंसर जो जेको पढ़ियो सम्झो हुयो उन में मिनिस्टर साहब ॿुधाइनि था असल में इहा जेको मां सवाल पुछो वो आर्टिफिशियल इंसेमिनेशन जेका सर्विस आहे सिंध में उन जे हवाले सां। पोइ मिनिस्टर साहब ॿुधाइनि था त डिपार्टमेंट जेको आहे उहो उन ते अमल दरामद करे थो। हाणे जेका स्कीम हुई उहा लॉन्च थी 15-16 में 5 डिस्ट्रिक्ट्स में, जंहिंमें जामशोर आहे, खैरपुर आहे, शहीद बेनज़ीर आबाद आहे, सांगड़ आहे, हैदराबाद। हाणे हिते ॿुधाइनि था त जेको ट्रांसफर थियो आहे 15.00 मिलियन वर ट्रांसफर टू एन अदर स्कीम रिहेबिलिटेशन एंड रेनोवेशन ऑफ लिक्विड नाइट्रोजन गैस प्लांट। त मुंहिंजो सवाल हिते इहो थो ठहे मिनिस्टर साहब खां त जॾहिं उहो ट्रांसफर कयो तव्हां इन में 15 मिलियन ॿी हुन में स्कीम में, त छा PC1 में 15 मिलियन ट्रांसफर करण जी इजाज़त हुई? ये अवांजो सवाल इहो आहे त उहे 15 मिलियन कीअं ट्रांसफर थिया। ऐं उनजो थोरो ॿुधाईंदुसि त जेके टोटल पैसा हुया उन मां 26.360 मिलियन जेके आहिनि उहे असां ख़र्च कयासीं ऐं हीअ स्कीम 5 ज़िलनि में हुई। हिन स्कीम जो मक़सदु इहो हो त आर्टिफिशियल इंसेमिनेशन खे फ़रोग़ मिले ऐं माण्हुनि में इहो शौर पैदा कजे। उन हवाले सां मुख़्तलिफ़ शयूं आर्टिफिशियल इंसेमिनेशन जे हवाले सां थियूं ऐं जंहिंमें असां हीअ 26.360 मिलियन जेके आहिनि ख़र्च कयासीं ऐं जेके पैसा बचा असां उहे एप्रोप्रिएट कराए, छो त आर्टिफिशियल इंसेमिनेशन जे लाइ
जेको ज़रूरी शइ आहे उहा आहे लिक्विड नाइट्रोजन। ऐं लिक्विड नाइट्रोजन जो जेको असांजो प्लांट हो उहो उन्हनि ॾींहंनि में ख़राबु थी वियो, त उनखे उनजी रिहेबिलिटेशन जे लाइ ही पैसा ओॾे ट्रांसफर कयासीं, छो त उन सां ई रिलेटेड हुया। जेकॾहिं असांजो नाइट्रोजन जेका गैस आहे लिक्विड नाइट्रोजन गैस उहा ई न हूंदी त ही सॼो सिस्टम अॻिते हली कोन सघंदो। इन जे करे ही पैसा ओॾा शिफ्ट कयासीं ऐं उनजी रिहेबिलिटेशन लाइ रखियासीं। जी, सेकंड सप्लीमेंट्री। सेकंड सप्लीमेंट्री मिनिस्टर साहब खां आहे त छो जो जेको टोटल ॿुधायो वियो आहे प्रोजेक्ट जो जेका कॉस्ट आहे उहा 59.800 मिलियन रखी वई। जॾहिं इहा कास्ट रखी वई त पोइ जॾहिं ख़बर ई त एतिरो न थींदो, पोइ वधीक तख़मीनो छो लायो वियो? तव्हां वधीक तख़मीनो छो रखियो जॾहिं तव्हां खे छा टेक्निकली सम्झ में न पियो अचे त एतिरो यूटिलाइज़ थींदो, एतिरो हो थींदो, एतिरो वधीक तख़मीनो इहो पैसो ॿिए कंहिं उन में मद में ख़र्च थी सघे हा? पोइ टेक्निकल एक्सपर्ट्स न हूंदा आहिनि छा जेको इन शइ जो सही तख़मीनो लाए और स्कीम जे हिसाब सां ओतिरो पैसो रखियो वञे? मुकमल तरीक़े सां ही सॼी इनजी फिज़िबिलिटी जेका ठहियल हुई ऐं सभई शयूं कैलकुलेटेड हुयूं। ही स्कीम असांखे 2018 में कंप्लीट करणी हुई ऐं हिन स्कीम जो ताल्लुक़ जेको आहे उहो मूं जीअं चयो त आर्टिफिशियल इंसिमिनेशन सां हो, जानवरनि में आर्टिफिशियल इंसिमिनेशन करणी हुई। ऐं जॾहिं आर्टिफिशियल इंसिमिनेशन जो मरहलो शुरू थियो त असांजो टारगेट हुयो त असां 1800 जानवर जी प्रेगनेंसी उन में कंफर्म कंदासीं ऐं उन्हनि खे इंसेंटिव ॾींदासीं। ऐं जॾहिं गैस जो मसइलो थियो त हिन स्कीम खे रन करणु असांजे लाइ मसइलो थी वियो, छो त सेमन जी स्टोरेज लाइ नाइट्रोजन जेको आहे लिक्विड गैस इंतिहाई ज़रूरी आहे। पोइ असां ॿाहिरियां मुख़्तलिफ़ फार्म्स खां इहे गैस जेको आहे वठणु शुरू कईसीं। हिकिड़े साल असां 6975 लीटर वरितीसीं, ॿिए साल 8234 लीटर वरितीसीं, टे साल 6229 लीटर वरितीसीं। जॾहिं इहो सिलसिलो हली पियो त पोइ उनजे लाइ असां ज़रूरी सम्झोसीं त पहिरें नाइट्रोजन गैस जो जेको प्लांट आहे उनखे ठाहियो वञे ऐं उन में जेको टारगेट हुयो 1800 जे बजाए असां तक़रीबन 600 जानवर जेके आहिनि उहे प्रेगनेंसी उन्हनि जी पॉज़िटिव कईसीं ऐं उन्हनि ते हीअ असां स्कीम खे क्लोज़ कयोसीं ऐं पहिरें असां नाइट्रोजन वारे उन सिलसिले में वियासीं। मिनिस्टर साहब उहा ई सवाल रिपीट थियो आहे, टोटल जेको पहिरियों जवाब हो तक़रीबन उहो ई तव्हां रिपीट करे छॾियो। टियों सवाल मुंहिंजो वरी इहो आहे त लिक्विड नाइट्रोजन गैस प्लांट अॻु में तव्हांजे ई डिपार्टमेंट जे तरफ़ां लॻल हूंदो न, त अहिड़ो छा फॉल्ट थी वियो हुन में? मतिलबु छो तव्हांखे ॿी स्कीम मां पैसा खणी हुन में हणणा पिया? टोटल इन जेका हैदराबाद वारी स्कीम आहे इन ते केतिरो टोटल बजट लॻो हो? वरी उहो स्कीम में कहिड़ी उन प्लांट में ख़राबी थी वई जो वरी तव्हां ॿी स्कीम मां खणी उहे पैसा हणिया? मतिलबु छा अहिड़ो मसइलो अची वियो? स्कीम सही तरीक़े सां ठहियल न हुई, सही उन जे जेका प्लान कयो वियो हो उहो सही न हो? छा वजह हुई जो हिकिड़ी स्कीम मां खणी तव्हांखे ॿी स्कीम में पैसा हणणा पिया ऐं उन में अहिड़ो कहिड़ो प्रॉब्लम हो नाइट्रोजन जो? या हाणे जेको तव्हां इहा स्कीम था इन जे बारे में ॿुधाईंदो त इहा इन जी वरी पोइ केतिरे अरसे खां पोइ वरी इन जो ख़राबी पैदा थींदियूं? वरी मां उहो ई चवां थी न त ज़्यादा स्कीमें आती हैं तो फिर ज़्यादा करप्शन होती है, त पोइ इहो मसइलो थींदो आहे त पोइ स्कीमूं कंप्लीट न थी सघंदियूं आहिनि। शायदि इहो ई थियो हूंदो। सवाल तव्हां रिपीट कयो आहे, तव्हांखे वरी न जवाब बि रिपीट थो थिए त मां बि खणी सवाल रिपीट कयो। अव्हांजो जेको सवाल आहे त ही ॿी स्कीम आहे उनजे हवाले सां जेकॾहिं अव्हांखे इंफॉर्मेशन खपे थी त अव्हां फ्रेश क्वेश्चन कयो, असां अव्हांखे सॼी डिटेल ॾेई छॾींदासीं त जेके असां 15 मिलियन पूरे ट्रांसफर कया आहिनि उनजो छा थियो आहे। बाक़ी जेके शयूं हुयूं मूं उहे अव्हांखे ॿुधाए छॾियूं आहिनि। जी, जावेद हनीफ साहब। मिनिस्टर साहब से मैं पूछना ये चाहता हूँ कि ये स्कीम थी 59.8 मिलियन की, खर्च किए आपने 26.3 मिलियन।
15 मिलियन आपने ट्रांसफर कर दिए, बाकी 18.5 मिलियन बचे हुए, उसका क्या हुआ? वो जी गवर्नमेंट को वापस कर दिए। जी रायमू साहब। थैंक यू मैडम। मैडम मां वज़ीर साहब खां पुछंदुसि त जेको इहो इन नाइट्रोजन गैस प्लांट जंहिं ते तव्हां पंहिंजी मरम्मत जे लाइ इहो 15 मिलियन रुपया रखिया आहिनि, त इहो प्लांट लॻो कॾहिं आहे? अॻे कॾहिं खां लॻल आहे इहो प्लांट? उनजी को आहे को साल या तारीख़? इहो तव्हां फ्रेश सवाल कयो था, तव्हांखे हुनजो जवाब ॾिनो, पर आउं वरी बि तव्हांखे ॿुधायां थो, हीउ पुराणो प्लांट लॻल आहे ऐं काफ़ी अरसे खां वठी लॻल आहे। कुझु तक़रीबन 2 साल थी विया आहिनि, उहो प्लांट जेको आहे वर्किंग में कोन्हे ऐं हीअ जेके पैसा आहिनि उहे उनजे लाइ रखिया आहिनि। उनजो टेंडर थियो, वेंडर्स आया, पर छो त हीअ ॿाहिरियां जो इम्पोर्टेड प्लांट आहे ऐं उन प्लांट में जेके असां वटि हिते लोकल पाकिस्तान में का टेक्नोलॉजी कोन्हे उनखे मेंटेन करे सघनि, त उहो हिन महिल ते मेंटेन न थी सघियो आहे ऐं उनजे लाइ असां कोशिशि कयूं पिया त उनमें छा प्रॉब्लम आहिनि, कहिड़ी शयूं आहिनि, उन ते उहो थींदो ऐं उहे असां सॉर्ट आउट करे वरितियूं आहिनि। उन्हनि कंपनियुनि सां असांजी ॻाल्हि थी वई आहे ऐं हिन साल उनखे वरी रखियो आहे, इंशाल्लाह उहो हिन साल कंप्लीट थी वेंदो। एनी अदर क्वेश्चन? जी सरदार साहब। मैं सवाल तो नहीं पूछ सकता रूल्स के मुताबिक, मैं फकत एक बात पे नहीं, मैं भी, क्योंकि मैं भी फार्मर हूं तो मेरा ये राइट बनता है, मैं अपना कमेंट तो कर सकता हूं। आर्टिफिशियल इंसेमिनेशन के हवाले से पूरी दुनिया में जो डिफरेंट ब्रीड्स है उसको बढ़ाने के लिए आर्टिफिशियल इंसेमिनेशन प्रमोट किया जा रहा है। 18 अमेंडमेंट के बाद लाइव स्टॉक फेडरल सब्जेक्ट भी रहा है, प्रोविंशियल भी रहा है। पहले 18 अमेंडमेंट के बाद फेडरल गवर्नमेंट ने क्या किया, फेडरल लिस्ट 1 में जो फूड एंड सिक्योरिटी में उन्होंने एनिमल हस्बेंड्री का एक कमिश्नर मुकर्रर कर दिया इस्लामाबाद में। अब मैं रिसर्च पर्पस के लिए या ब्रीड्स को और एनरिच करने के लिए, जो हमारे पास ऑलरेडी ब्रीड है, मैं आर्टिफिशियल इंसेमिनेशन के लिए मैं कोई और ब्रीड बाहर से इंपोर्ट करना चाहता हूं, लाइक बोर गोट है। पूरी दुनिया में मीट कंजप्शन के हवाले से सबसे ज्यादा जो है वो बोर गोट है, साउथ अफ्रीकन ब्रीड है। अब मैंने जब राब्ता किया लाइव स्टॉक की प्रोविंशियल मिनिस्ट्री से, तो वहां से ये मिला कि ये भाई फेडरल सब्जेक्ट है, आप फेडरल से परमिशन लेनी होगी और कमिश्नर एनिमल हस्बेंड्री इस्लामाबाद में बैठता है वो। जैसे ब्राह्मण में बुल लाना चाहता हूं यहां पे मीट्स के हवाले से, काउस में सबसे ज्यादा जो मीट की कंजप्शन है वो पूरी दुनिया में ब्राह्मण ने वो रेवोल्यूशन लाया है, ब्रीड ने। यहां से ये जवाब मिलता है कि भाई हम आपको परमिशन नहीं देते। सिंध को डिस्करेज किया जाता है कंप्लीटली। पंजाब में अगर कोई इंपोर्ट करना चाहता है बाहर से वो कर सकता है, हमें नहीं करने देते यहां पे। मैंने कमेंट इसलिए किया कि इस हवाले से प्रोविंशियल असेंबली को अपना रोल प्ले करना चाहिए कि लाइव स्टॉक जब सब्जेक्ट है यहां पे, ये सर्विस सेक्टर का सब्जेक्ट है और सर्विस प्रोवाइड करते हैं अपनी सोसाइटी को, तो यहां पे क्यों सिंध को पीछे रखा जाता है, क्यों डिस्करेज किया जाता है? अगर इंटरनेशनल ब्रीड्स यहां पे सिंध में आए तो उसमें क्या कबाहत है? तो इस हवाले से मैं मिनिस्टर साहब से भी रिक्वेस्ट करूंगा कि इस हवाले से वो फेडरल गवर्नमेंट के साथ केस उठाएं और हमारे दोस्त जो यहाँ पे अलाइड बैठे हुए हैं फेडरल गवर्नमेंट के, वो भी इस हवाले से पॉजिटिवली आप रोल प्ले करें कि सिंध को इस हवाले से डिस्करेज ना किया जाए। इफ यू वांट टू इंपोर्ट ब्रीड्स हम लाना चाहते हैं बाहर से, तो हमें भी उतना राइट दिया जाए जितना दूसरे सूबों को है। थैंक यू। कंसर्न आप मिनिस्टर साहब एफर्ट्स लेंगे? उन हवाले सां साईं सदा शाह साहब सही चवनि पिया, जॾहिं बि असांजो जेको फार्मर आहे उहो का बि ब्रीड जेकॾहिं इंपोर्ट करणु चाहे थो या उनजो को सेमन उहो इंपोर्ट करणु चाहे थो त फेडरल गवर्नमेंट जे तरफ़ां हमेशह रुकावटूं ईंदियूं आहिनि ऐं उन सिलसिले में असां फेडरल गवर्नमेंट खे काफ़ी लिखियो बि आहे, उन सां ॻाल्हायो बि आहे। असांजूं मुख़्तलिफ़ मीटिंग्स बि थियूं आहिनि, उन्हनि मीटिंग्स में इहे काफ़ी शयूं डिस्कस थियूं आहिनि। बुनियादी तौर ते फेडरल गवर्नमेंट में काफ़ी माण्हू उहे वेठा आहिनि जेके पंजाब सूबे सां तालुक़ रखनि था ऐं उन्हनि साहिवाल ब्रीड खे डेवलप कयो आहे ऐं चाहे उहो मिल्क में या उनमें मीट में, ॿिन्ही पर्पज़ जे लाइ उहो साहिवाल खे इस्तेमालु कनि था। हू चवंदा त असांखे ख़दशो आहे त जेकॾहिं ॿी का ब्रीड अची वई, जीअं गिर काओ आहे, बेसिकली इंडियन ओरिजिन आहे पर उनखे ब्राज़ीलियन तमामु उर्दू में न ॻाल्हाईंदुसि, सिंधी में जेके जेके ब्रीड्स आहिनि उन्हनि सभिनी ब्रीड्स खे ब्राज़ीलियन जेको आहे तमामु सुठो बहितर अंदाज़ में उन्हनि खे डेवलप कयो आहे ऐं
हीअ असांजी जेका देसी ब्रीड आहे उहा ब्राज़ील में 70 लीटर खां मथे खीर ॾिए पई। जेकॾहिं उनजो असां सेमन हिते खणी अचूं या उनजी असां ब्रीड हिते खणी अचूं, उनजा बुल खणी अचूं त असांजे सिंध जे माण्हुनि खे घणो फ़ाइदो थी सघे थो। ऐं उनमें वाकई कुझु रुकावटूं आहिनि, उन्हनि रुकावटनि खे दूरि करण जी ज़रूरत आहे। मूं उन्हनि खे लिखियो आहे पर हू करण लाइ तयारु कोन्हनि। हाणे आख़िरी उन्हनि खे मूं इहो ई लिखियो आहे त जेको बि जानवर इम्पोर्ट थींदो आहे पाकिस्तान में उहो कराची मां ईंदो आहे। ऐं अॼु खां पोइ असीं लॉज ठाहे रहिया आहियूं। असां हाणे सख़्ती कंदासीं, जेको ॿाहिरियां जानवर ईंदो उनखे असां हिते रोकींदासीं, उनजो पूरी जेको हेल्थ आहे उहा चेक कंदासीं, उनजा पूरा सर्टिफिकेट चेक कंदासीं। असांखे बि त ख़बर पए न त हू जेके ब्रीड्स उन्हनि खे खपनि थियूं उहे हू घुराए था वठनि, उन्हनि ब्रीड्स में कहिड़ियूं स्ट्रेंथ्स डिज़ीज़ जूं अचनि थियूं। सो उहा असां पूरी सर्वेलेंस खां पोइ उन्हनि खे इजाज़त ॾींदासीं त उहे हितां पंजाब ॾांहुं खणी वञनि, छो त हू पूरी सिंध जागे करे कराची खां वेंदे पंहिंजो घोटकी जे आख़िरी बॉर्डर ताईं पूरी सिंध जागे करे हितां उहे पंहिंजूं ब्रीड्स खणी था वञनि ऐं उन्हनि में जेके स्ट्रेंथ्स आहिनि डिज़ीज़ जूं उहे सभई असां वटि फैलाईंदा वञनि था। सो इन जे करे असां उन्हनि खे बि रोकींदासीं। इहा शइ उन्हनि सां पहिरें ई ॻाल्हाई आहे त को न को क्राइटेरिया सेट थियणु घुरिजे त ॿाहिरियां जेके जानवर घुराइणा आहिनि उन्हनि जानवरनि में कहिड़ा सर्टिफिकेट असांखे वठिणा पवंदा ऐं उनजो छा तरीक़ेकार हुअणु घुरिजे ऐं क्राइटेरिया सेट थिए। उनखां पोइ कॾहिं बि सिंध इहो कोन चाहींदी त असीं के बीमार जानवर खणी अचूं, कॾहिं बि सिंध इहो कोन चाहींदी त असीं कंहिं अहिड़ा स्ट्रेन जानवरनि जा खणी अचूं, अहिड़ियूं डिज़ीज़ खणी अचूं जेको असांजे सिंध जी जेका लाइव स्टॉक आहे या पाकिस्तान जी जेका लाइव स्टॉक आहे उहा तबाह थिए। असां उनजी ख़ुशहाली चाहियूं था, उनखे वधाइणु चाहियूं था। बहितर ब्रीड्स असां जेके आहिनि उहे ॻोल्हियूं आहिनि, दुनिया में लधियूं आहिनि, उन्हनि खे हिते आणणु चाहियूं था ऐं इंशाल्लाह आणींदासीं। जी डॉक्टर इमरान शाह। थैंक यू मैडम स्पीकर। मैं आपकी बात एक्नॉलेज करता हूँ, खासतौर से सरदार साहब ने जो अर्लियर ऑन कहा, और मैं बिल्कुल आपकी बात सुनूंगा। आप मुझे बताइएगा कि फेडरेशन में किससे बात करनी है, क्या करनी है। मगर मैडम स्पीकर एक बात मैं बताना चाहूँगा कि ये जिस स्पेसिफिक ब्रीड की बात कर रहे थे उसकी डिले की रीज़न मैं बता देता हूँ, क्योंकि मैं कन्फर्मेशन के साथ नहीं कह सकता हूँ, आई डोंट वांट टू लाई टू एनीवन ऑन द फ्लोर। मगर वो आजकल आपको पता है ये बड़ी प्रॉब्लम है, इस वक्त पूरे पाकिस्तान में ही है, खासतौर से सिंध में ये कॉन्गो वायरस जो चल रहा है, ये टिक इन्फ्लेक्टेड डिजीज होती है, जो इस तरह के जानवर जो ब्रीड बाहर से आती है उनमें भी आ सकते हैं, और मतलब इससे प्रॉब्लम, इससे इशू। तो शायद इसकी वजह ये हो, मुझे नहीं पता, बट आई विल फाइंड आउट एंड आई लेट यू नो। जी मैडम आई जस्ट वांट टू क्लैरिफाई, उस पे क्वारंटीन इशू होता है और जहां से इंपोर्ट होता है वहां पे भी क्वारंटीन होता है, और वहां पे भी क्वारंटीन होता है, और प्रोविंशियल जब आता है यहाँ पे तो फेडरल गवर्नमेंट यहाँ पे भी क्वारंटीन इशू करती है। तो उसमें मैं समझता हूँ डिजीज का इशू नहीं है। जो मैंने ब्रीड्स बताई वो ऑलरेडी पंजाब में मौजूद है, तो हमने कहा कि वो सिंध में भी आनी चाहिए। इस हवाले से मैंने आप सबको कहा कि हम रोल प्ले करें कि वो यहाँ पे भी आए तो गरीबों को फायदा होगा। जी आरिफ मुस्तफा जतोई साहब, नंबर मेरे पास कटा हुआ है, मौजूद भी नहीं है। बिहाफ ऑफ आरिफ मुस्तफा, क्वेश्चन नंबर, वो खड़ी हो चुकी थी। क्वेश्चन नंबर, ये पहले भी खड़ी हुई। आप भाई इधर मेंबर हैं, मैं मुझे आपने मुझे कहा, अब आपके लिए बड़ा इम्तिहान है डिप्टी स्पीकर साहब, आपके लिए बड़ा इम्तिहान है। बड़ा किस तरह बिहाफ, मेंबर वो हमारा है, उसने कहा हुआ है मैं पहले खड़ी हूँ और पहली बार तो पूछ नहीं रही, हमेशा मैं आरिफ के बिहाफ पे पूछती हूँ। और चले आप ही पूछे, हमारा दिल बड़ा है, आप ही पूछ लें। आपका दिल बड़ा मतलब आप ही पूछ लें, आप ही पूछ लें। आप तो डिप्टी स्पीकर हैं। मेरा दिल बड़ा है, आप ही पूछ लें। आपने कहा ना कि मेरे लिए इम्तिहान है। आपने देखे, हाँ आपने कहा हमारा दिल बड़ा है, तो इस पे एतराज है। आप डिप्टी स्पीकर हैं, इसके लिए उनको भी एतराज नहीं होगा। भी डिप्टी स्पीकर हैं, उनके लिए भी कहा है कि उनको भी एतराज नहीं होगा। स्पीकर हैं, इसलिए ये जुमला है ना, इस पर आप पूछ लें, आप पूछ लें, आप पूछ लें। हम तो बड़ा आप पूछ लें। डिप्टी स्पीकर जो होता है वो स्पीकर सबका होता है। आप पूछ लें नुसरत साहिबा, बड़ी मेहरबानी। इसमें क्या बात है लड़ने झगड़ने वाली। आप मीर साहिबा से रिक्वेस्ट है कि आप बैठ जाएं, आपसे रिक्वेस्ट कर रही हूँ। अब तो चेयर की बात अगर नहीं सुनी, आपसे रिक्वेस्ट है हीर साहिबा। ला मुझे तो जी आप पूछें, मैं तो आरिफ पूछें, आप पूछें।
सही मैडम जी। ये जो आरिफ मुस्तफ़ा ने सवाल पूछा था ये बहुत अहम सवाल है, इसीलिए इसको फ्लोर पे आना भी बहुत ज़रूरी था। वहाँ मेरी बहन भी काफ़ी चाह रही होंगी, सप्लीमेंट्री में पूछ लें जो वो पूछना चाहेंगी। अच्छा, सवाल ये है कि ये जो बताया गया कि ये सर्वे के बारे में उन्होंने पूछा कि जो फिश के हवाले से सर्वे किया जाता है EEZ में, वो सर्वे नहीं कराया गया, आपने जवाब में कहा है। तो आपने फिर आगे ये भी कहा है कि ये वफाकी हुकूमत के तहत सरगर्मियां होती हैं। तो मिनिस्टर साहब, आपने जब या आपसे पहले जिसके पास भी ये डिपार्टमेंट रहा, कोई आपके पास इस तरह के लेटर्स होंगे जरूर जो आपने वफाक को लिखे होंगे। कितनी बार आपने वफाक को लिखा कि ये सर्वे कराना बहुत जरूरी है और कराया जाए? ये जो को सवाल पूछो वियो आहे, सवाल हुयो तो इनमें सिंध गवर्नमेंट ये EEZ जो को आहे, ये असो एक्सक्लूसिव इकोनॉमिक जोन आहे ऐं असां वटि 3 जोन आहिनि समुंड में। हिकिड़ो असांजो आहे 12 नॉटिकल माइल्स ताईं जेको सिंध जी टेरिटरी आहे, ऐं उनखां पोइ 30 नॉटिकल माइल्स ताईं बफर जोन आहे। सिंध ऐं फेडरल गवर्नमेंट ॿई कमु करे सघनि था। ऐं उनखां पोइ वरी डीप सी में जेको आहे उहो फेडरल गवर्नमेंट वटि आहे। फेडरल गवर्नमेंट खे लिखियो वियो छो त हिते प्रॉब्लम हुयो, ऐं फेडरल गवर्नमेंट मैरीन फिशरीज़ डिपार्टमेंट सां गॾिजी करे, मैरीन फिशरीज़ डिपार्टमेंट FAO वारनि सां गॾिजी करे हिकिड़ो सर्वे करायो, जेको सर्वे 2008 खां 2012 ताईं थियो ऐं उनजी रिपोर्ट 2016 में आई। ऐं जेका 2016 में रिपोर्ट आई उनमें नतीजा तमामु ख़तरनाक हुया त काफ़ी हद ताईं जेको असांजो उनमें सीड स्टॉक आहे उहो डिप्लीट थी चुको आहे। सो उनजे करे असां मुख़्तलिफ़ पॉलिसियूं ॾियूं पिया गवर्नमेंट खे ऐं उन ते कमु कयूं पिया। हीअ असांजो परव्यू कोन्हे, असांजो अख़्तियार कोन्हे, हीअ फेडरल गवर्नमेंट जो अख़्तियार आहे। उन फेडरल गवर्नमेंट उते कराई, उनजी बेसिस ते ई असां फेडरल गवर्नमेंट वटि मुख़्तलिफ़ सिफ़ारिशूं रखूं था ऐं मुख़्तलिफ़ डिमांड्स भी रखूं था। जी, सेकंड सप्लीमेंट्री जवाब ॾिनो ठीकु आहे, पर उन में मां जो जेको सवाल हो उहो न आयो त तव्हांजो डिपार्टमेंट केतिरी दफ़ा रिमाइंडर या लेटर्स लिखी चुको आहे त हे सर्वे ज़रूरी आहे। ॿिए सप्लीमेंट्री जे जवाब में ॿुधाए छॾनि। अच्छा, जेको तव्हां पंहिंजे ई सवाल जवाब में ॿुधायो आहे त जेको ॿियो जेको 30 बफर ज़ोन आहे उन में सिंध बि करे पई सघे ऐं फेडरल जो बि उन में आहे, त उन में तव्हां कोई स्टडी कई जंहिंमें तव्हांजी बि कानूनी तौर ते करे था सघो, त उन जो को सर्वे तव्हां कयो ऐं कयो त उहो कॾहिं कयो, उन जा छा नताइज निकिता? हीअ जेको सर्वे थींदी आहे बेसिकली 12 नॉटिकल माइल्स बुनियादी तौर ते असां वटि क्रीक्स आहिनि, तक़रीबन 17 क्रीक्स आहिनि, ऐं जेका बि फिश जे हवाले सां जॾहिं सीज़न ईंदो आहे उनजे प्रोडक्शन जो त उहा सॼी प्रोडक्शन हितां थींदी आहे। ऐं उनखां पोइ छो त किथे बि हदबंदी कोन्हे, मच्छी खे किथे बि हदबंदी कोन्हे, उहा जॾहिं हितां निकिरंदी आहे त पोइ हीअ पूरे समुंड में वेंदी आहे। ऐं हितां न सिर्फ़ु पूरे उनमें समुंड में वेंदी आहे, डीप सी में वेंदी आहे, बल्कि उहो इंडिया ॾांहुं बि हली वेंदी आहे, बलूचिस्तान ॾांहुं बि हली वेंदी आहे, ऐं उहो जाॾे काॾे उहो फैल बि आहे, छो त इंटरकनेक्टेड आहे हीअ समुंड, किथे उनजी हदबंदी कोन्हे। इन जे करे जेको सर्वे डीप सी में थिए थो उन सर्वे खे असीं बि कंटिन्यू कयूं था। ऐं छो त हीअ तमामु वॾो सर्वे हुयो ऐं डीप सी में थियणो हुयो, ऐं टेक्निकली उन जूं जेके घुरिजूं हुयूं उन मुताबिक़ डीप सी में थियणो हो त फेडरल गवर्नमेंट खे करिणो हो ऐं फेडरल गवर्नमेंट उहो कयो हुयो। जी, सप्लीमेंट्री जी 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 असां वेलकम करियूं था जाम तमाची साहब जी जी मैडम आऊं भी तमाची साहब जी जी असां सब वेलकम करियूं था ऐं बेहतरीन पार्लियामेंटेरियन रहिया, जो बेहतरीन कमु रहियो, असांजे तरफ़ां बि वेलकम सर।
टियों सप्लीमेंट्री मिनिस्टर साहब खां त हिते पंहिंजे जवाब में ॿुधायूं 3 ज़ोन्स आहिनि। जेको पहिरियों ज़ोन ॿुधायूं हूं वो सिंध टेरिटरी जे हवाले सां जेको शायदि तव्हांजे ई हुन में सिंध अचे थो तव्हांजी टेरिटरी आहे। हाणे इन जे बारे में ॿुधाईंदव जेको पाण तव्हां पंहिंजे सवाल में जवाब में ई ॿुधायो त समुंड में जेके हालात आहिनि उहे जेके मुख़्तलिफ़ इंडस्ट्रीज़ जो या ॿिनि हवालनि सां केतिरो उते वेस्ट थो वञे जंहिंजे करे असांजी जेका आबे हयाती आहे उहा बेइंतिहा सफ़र पई करे। जेके सीड्स जा असांजा हैवानियात जेके बि आहिनि त उन में तव्हां छा एफर्ट्स कया? मतिलबु हो त हलो फेडरल उहो तव्हां चओ था उन जेसि ताणी कंदो न कंदो, तव्हां कुझु अहिड़ो पंहिंजे हवाले सां तव्हांजे डिपार्टमेंट तव्हां पंहिंजे जेको ज़ोन तव्हांजी टेरिटरी आहे उन में तव्हांजा छा एफर्ट्स आहिनि, छा इक़दामात आहिनि? जी असांजे मेंबर साहिब ॾाढो ज़बरदस्त सवाल कयो आहे ऐं इहा हक़ीक़त आहे त जेको असांजो कराची जो हितां जेको गंद आहे उहो जॾहिं वञे थो समुंड में त उते असांजूं जेके फिश जेको हैचलिंग्स आहिनि जेके हैचरीज़ आहिनि उहे मुतासिर थियनि थियूं छो त पहिरें मरहले में असांजा क्रीक्स अचनि था ऐं क्रीक्स में ई उनजी सॼी प्रोडक्शन थिए थी ऐं क्रीक्स जेकॾहिं असांजा पॉल्यूटेड आहिनि त पोइ उन्हनि जी जेका प्रोडक्शन आहे उहा रुकिजी वञे थी ऐं उहा ख़राबु थिए थी छो त हीअ एतिरा वॾा प्रोजेक्ट्स आहिनि ऐं इहे जेके प्रोजेक्ट्स आहिनि उहे फिशरीज़ डिपार्टमेंट जे करण जा न आहिनि। इहे जेके वॾा प्रोजेक्ट्स आहिनि इहे फेडरल गवर्नमेंट जे करण जा आहिनि। इहे सिंध गवर्नमेंट जे लोकल बॉडीज़ डिपार्टमेंट जे वारनि जे करण जा आहिनि। तमामु वॾा प्रोजेक्ट्स आहिनि उन्हनि खे ज़रूरु थियणु घुरिजे ऐं इन ते तवजा ॾियणु घुरिजे ऐं अॼुकल्ह जेको सिंध गवर्नमेंट सफ़ाई ते ध्यानु ॾिए पई ऐं उन ते जेको कमु करे पई उम्मीद आहे त इन सां बि बहितरी ईंदी ऐं माहौल जेको आहे बहितर ठहंदो ऐं उनमें इनशाला वाधारो थींदो ऐं बाक़ी असां जेको पंहिंजे तरफ़ां कयूं था उहा इहा कोशिशि कयूं था त जेके असांजूं हैचरीज़ आहिनि उन्हनि हैचरीज़ खे डेवलप कजे उन्हनि खे फाल बणाइजे ताकी वधि में वधि जेके आहिनि उहे हैचलिंग्स ऐं फ्राई जेके आहिनि उहे उते छॾे सघूं ऐं उनखे वधाए सघूं। जी खुरम शेर जमान साहब। शुक्रिया मैडम। मैडम मिनिस्टर साहब ने वफाक के लिए तो बता दिया है कि ये वफाक की जिम्मेदारी है, वफाक का जोन है, उनके अंडर आता है, लेकिन वैसे भी आपकी मिनिस्ट्री या आपके डिपार्टमेंट के अंडर जो ये सारी जिम्मेदारियां आती हैं हम ये तो नहीं कह सकते कि आपकी मिनिस्ट्री ने कोई बहुत बड़े कारनामे कर दिए। फिशरीज तो एक मैडम एक बहुत बड़ा सवाल पूछें, एक बहुत बड़ा चैप्टर है, एक बहुत बड़ा डिपार्टमेंट है, इसमें पूरी दुनिया में बिलियंस ऑफ डॉलर का जो ना एक्सपोर्ट है और एक बहुत बड़ा यहाँ पे मतलब इंसान की अपनी जो मछेरे उनकी लाइफ बड़ी एक बेहतर हो सकती है। तो हमें ये नजर आता है कि आपके डिपार्टमेंट ने सेल्फ को इतना बेहतर काम नहीं किया सिंस लास्ट। सवाल पूछें। तो सवाल मेरा यह है कि आप अपना तो प्लान बताएं कि आपका क्या प्लान है, आपने इसकी बेहतरी के लिए क्या किया है, एक्सपोर्ट के मामले में आपका क्या रोल है, वहां पे जो इनकी अपनी एक पूरे मामला आते हैं। जैसे सफाई के बारे में आपने बताया कि आजकल आप सफाई कर रहे हैं, सफाई में लगे, सफाई तो बड़े 12 साल रेलेवेंट क्वेश्चन पे आ जाए। है कि आपका डिपार्टमेंट खुद क्या कर रहा है, इसके लिए थोड़ा डिटेल में बताएं, आपके प्लान्स क्या हैं, आप कैसे इसको बिजनेस को प्रमोट कर सकते हैं, बेहतरी के लिए। देखिए बिजनेस प्रमोट करने वाला क्वेश्चन नहीं है ये सर्वे की बात हो रही है इसमें, इसके मुतालिक पूछिए आप क्वेश्चन। आप अपने सर्वे का बता दें, वही मेरा सवाल है कि आप सर्वे के बारे में बताएं और इसके अलावा ये भी बता दें कंसर्न सवाल पूछें। अगर आप कुछ एडवाइस करना चाहते हैं रिगार्डिंग फेडरल गवर्नमेंट के तो वो भी बताएं ताकि हम उसके लिए आपके लिए क्या हेल्प कर सकते हैं। आप तशरीफ रखिए। जी मिनिस्टर साहब। ये सवाल तो रिलेवेंट हो पर वरी भी जवाब जरूर दींदुसि। असांजी गवर्नमेंट जो फिशरीज डिपार्टमेंट सब खां पहिरें उनमें असां 2-3 मेजर जो के उहे वरिता आहिनि। हिकिड़ो इहो त असांजूं जेके हैचरीज़ आहिनि असां उन्हनि खे फॉल बणायूं ताकि असां उन्हनि खे बहितर बणाए सघूं, उन्हनि जो बिज छॾे सघूं, उनजी प्रोडक्शन खे वधाए सघूं। ऐं ॿियो असां हिकिड़ो मेजर जेको आहे हिकिड़ो स्टेप वरितो आहे उहो इहो आहे त असांजी जेका सर्वेलेंस हुई उहा सर्वेलेंस मैरीन फिशरीज़ डिपार्टमेंट वटि हुई ऐं मैरीन फिशरीज़ डिपार्टमेंट खे असां चवंदा हुआसीं त अव्हांजी ज़िम्मेवारी आहे सर्वेलेंस पुलिसिंग असांजी अव्हां वटि आहे। अव्हां जेके ही बैन नेट्स आहिनि इन्हनि खे रोकियो ऐं उतां जेको ग़लति कारोबार थिए पियो उन्हनि खे रोकियो ऐं जेके अंदरि मैंग्रोव्स जा जेके वण कपजनि पिया उन्हनि खे रोकियो
ताकि उन्हनि जी जेका हैचरी आहे उहा तबाह न थिए, जेका नेचुरल हैचरी आहे उहा तबाह न पई थिए, तबाह न थिए, उन ते अमल न पियो थियो। असां सिंध गवर्नमेंट वारनि हिकिड़ो कमु इहो कयो आहे त असां उहो पुलिसिंग जा अख़्तियार मैरीन फिशरीज़ डिपार्टमेंट खां वठी करे असां सिंध गवर्नमेंट वटि रखिया आहिनि, पंहिंजे डिपार्टमेंट वटि रखिया आहिनि ऐं हाणे उन ते कमु हले थो पियो। असां मुख़्तलिफ़ बोट्स तयारु कयूं पिया जंहिंमें असां पंहिंजी पाण सर्वेलेंस शुरू कंदासीं। ऐं ॿियो इहो थियो त मूं 2 विज़िट कया आहिनि ऐं सरप्राइज़ विज़िट कया आहिनि जंहिंमें असां वञी करे बैन नेट्स जेके आहिनि उहे पकड़िया आहिनि। जॾहिं आउं पहिरें दफ़ो अंदरि वियुसि त लॻभॻि 300 जे कॉमेंट्स लॻल हुया जिन खे उन्हनि कॉमेंट्स ते इहे नेट ॿधा वेंदा आहिनि ऐं उन ते असां कमु कयूं पिया। उहे कॉमेंट्स जेके आहिनि उतां कढायूं पिया, उहे नेट्स जेके आहिनि उतां कढायूं पिया ऐं हींअर असांजो बोट्स जेके आहिनि उहे तयारु थियनि पियूं ऐं 12 बोट्स असांजूं तक़रीबन हाणे तयारु थियण वारियूं आहिनि। जल्दी असां पूरे तरीक़े सां पंहिंजी पुलिसिंग बि कंदासीं, सर्वेलेंस बि कंदासीं ताकि का बि बैन जेका उहा नेट आहे उहा उते यूज़ न थिए ऐं का बि अहिड़ी एक्टिविटी न थिए जंहिंसां इहे स्टॉक जेको आहे उहो घटिजी सघे। जी अली साहब। शुक्रिया मैडम। मैडम मैंने मिनिस्टर साहब को आज आए काफ़ी दिनों बाद, तो मुझे इनको मुबारकबाद पेश करनी थी और अच्छा लगा मुझे, तो मैंने कहा आज मुबारकबाद इनको दूं मैं। मैंने पिछले हफ्ते देखा मिनिस्टर साहब ने जो लोग बेरोजगार थे सिंध में, इनके पत्नी कौन सा शहर था मुझे याद नहीं आ रहा, वो वहाँ पे इन्होंने एक पिंजरे में 5-5 मुर्गियाँ लोगों को बांटी वहाँ पे, तो मुझे देख के बड़ी खुशी हुई। मैंने कहा चले इससे बेरोजगारी दूर होगी। सवाल पूछें। मैं वो मुबारकबाद दे रहा हूँ ना। यही बात प्राइम मिनिस्टर इमरान खान साहब कहते थे कि मुर्गी ले, बच्चे होंगे, अंडे होंगे, बिजनेस आगे बढ़ेगा। तो शुक्र है कि आज बात समझ में आई, देर से में आई, तो उसमें मुझे खुशी हुई कि कम अज कम मुर्गियों में आए तो एटलीस्ट बात तो मानी इन्होंने। हमारा सही काम। मैडम स्पीकर साहब, आउं हिते उन्हनि पाण सवाल अहिड़ो कयो आहे जंहिंजो आउं जवाबु ॾियणु ज़रूरी सम्झां थो। असांजी जेका हीअ स्कीम आहे उहा 5 मुर्गियुनि जी न आहे। असांजी स्कीम जेका 2 सालनि खां वठी हले पई उहा 20 मुर्गियुनि जी आहे ऐं हीअ जेका 20 मुर्गियों की है। अच्छा, हीअ जेका असांजी स्कीम आहे, असांजी जेका स्कीम आहे उहा 2 सालनि खां वठी हले पई। इन्हनि जी गवर्नमेंट खे आए साल बि न थियो आहे। हिननि असांजी कॉपी कई आहे, पर असीं जेका स्कीम ॾियूं पिया उहे 20 मुर्गियूं फ्री में ॾियूं पिया ऐं हिननि उनखां अलावा असांजी हिकिड़ी ॿी स्कीम आहे, उनमें 10 मुर्गियूं ऐं 5 बकरियूं असां फ्री में ॾियूं पिया ऐं हींअर हिकिड़ी ॿी स्कीम अचे पई जंहिंमें असां 100 खां 500 मुर्गियूं ऐं प्लस में उनजो शेड इहो ठाहे ॾींदासीं ऐं इहो बि इंशाल्लाह वधि में वधि 20% जेको आहे उहो भाॻियुनि खां वठंदासीं। पर जेका हिननि जी स्कीम हुई, इमरान खान साहब जी स्कीम हुई, उहा टोटल 5 मुर्गियुनि जी स्कीम हुई जंहिंमें 93 रुपया फेडरल गवर्नमेंट खे ॾियणा हुया ऐं उनमें 300 रुपया सिंध गवर्नमेंट खे ॾियणा हुया ऐं 1300 रुपया उहो उन भाग्य खां वठनि पिया जंहिंखे उहे 5 मुर्गियूं ॾियण वञनि पिया। जॾहिं भाग्य खे 1300 रुपया भरणा आहिनि त उनखे कहिड़ी ज़रूरत पई आहे त हू वञी करे सरकार खां उहे मुर्गियूं वठे, उनखे अञा महांगियूं पवनि थियूं। जी हीर साहिबा। थैंक यू मैम। सर मुंहिंजो मैडम मिनिस्टर साहब सवाल आहे त आफ्टर 18th अमेंडमेंट खां पोइ जेको आहे जेके ख़ासि तौर पे हिते जेको मेरीन फिशरीज डिपार्टमेंट जे हवाले सां त जेका जुरिडिक्शन सिंध जे ख़ासि तौर कराची जी जेका सामूंडी पट्टी आहे, छा उन में तव्हांजी डिपार्टमेंट जी का इन्वॉल्वमेंट हूंदी आहे या का स्कीम ठहींदी आहे त तव्हां खां फेडरल गवर्नमेंट तरफ़ां का इंटरेक्शन हूंदो आहे या न? इन सां गॾु सर ॿियो क्वेश्चन आहे त 5-6 महीने पहले एक मिनिस्टर था वाटर रिसोर्सेज फेडरल मिनिस्टर फैसल वाडा साहब, उसने सर एक बहुत बड़े प्रोग्राम में बैठ के कहा था कि ऑयल एंड गैस निकलेगा और इतनी नौकरियां मिलेंगी कि लोग कम पड़ जाएंगे और नौकरियां जो है ना ज्यादा। तो क्या जितनी नौकरियां आनी थी उस हवाले से कोई आपसे राब्ता किया था कि आप भी प्रोविंस के मिनिस्टर हैं और राब्ता किया था और वो आजकल गायब भी हैं, पता नहीं वो वादा करके कहाँ भाग गए? तो काइंडली उसका बता दें कि वो नौकरियां मिलेंगी या नहीं मिलेंगी, वो भी थोड़ा सा बता दें। वादा वफा कब होगा सर? आपका सवाल रेलेवेंट नहीं है मैडम, पहला वाला तो रिलेवेंट है। जो सर मैडम वहाँ 5 क्वेश्चन पूछ रहे वो रिलेवेंट होते हैं, एक मेंबर 5-5 क्वेश्चन कर रहा होता है। यहाँ तो मैडम
मैं जरूर चाहूंगी कि सब मेंबर्स को रिस्ट्रिक्शन करें कि सप्लीमेंट्री का मकसद होगा एक सप्लीमेंट्री पूछे, ओनली स्पेसिफिक सप्लीमेंट्री पूछे जो रूल कहता है। रेलेवेंट सवाल पूछें। 5 अगर कोई पूछ रहा तो यहाँ तो सबका माइक बंद कर दे, एक स्पेसिफिक क्वेश्चन पूछे और फिर वो बैठ जाए, ज्यादा अच्छा है, वरना फिर मेरा मुझे जवाब दिया जाए। और ऑनरेबल मेंबर साहब उन 2 सवाल कया। हिकिड़ो सवाल जो बैठे बैठे बात नहीं करें नुसरत साहिबा। हिकिड़ो सवाल जो उनजो जवाब ॾेई सघां थो, ॿिए सवाल जो जवाब फेडरल गवर्नमेंट ई ॾींदी जी, उनजो जवाब मूं वटि कोन्हे। ऐं पहिरियों जेको सवाल आहे त 18 तरमीम खां पोइ छा असीं उते फिशिंग करे सघूं था, असांजे अख़्तियार में छा आहे? हा, 18 तरमीम खां पोइ जेसिताईं फिशिंग जो तालुक़ु आहे उहो टोटल फिशिंग ते असां करे सघूं था। ऐं 18 तरमीम खां पोइ कुझु शयूं अहिड़ियूं हुयूं, असांजूं हिकु अधु लैब्स आहिनि, हिकिड़ी हैचरी आहे ऐं असां वटि कुझु शयूं ॿियूं बि आहिनि, कुझु ऑफिसिस आहिनि जेके हिन महिल ताईं असांखे न मिलियूं आहिनि। ऐं हिकिड़े नोटिस मिनिस्टर साहब जे नोटिस ते उहे शयूं अञा डिले जो शिकार आहिनि ऐं उन ते जेको आहे सिंध गवर्नमेंट पंहिंजो केस ॻाए पई। असां सीएम साहब खे पूरो डिटेल ॾिनोसीं, सीएम साहब बि फेडरल गवर्नमेंट में उहो केस रखियो आहे ऐं असांजी कोशिशि आहे त जेके असांजा डिपार्टमेंट आहिनि इहे असांखे ॾिना वञनि। जॾहिं हिते उन्हनि जो को तालुक़ु न रहियो आहे फेडरल गवर्नमेंट जे फिशरीज़ डिपार्टमेंट जे हवाले सां, त पोइ इहे सॼे डिपार्टमेंट जेके आहिनि उहे जेके बिल्डिंग्स आहिनि, जेके इदारा आहिनि, डायग्नोस्टिक लैब आहिनि, हैचरीज़ आहिनि, इहे असांजे हवाले थियणु घुरिजनि। असां उन्हनि खे लिखियो आहे ऐं इंशाल्लाह इहे वठंदासीं। जी कुलसुम साहिबा। मुझे माइक कम करे, माइक तो ऑन करो। थैंक यू मैडम डिप्टी स्पीकर साहिबा। असांजो मिनिस्टर साहब तमाम घणा एक्टिव आहिनि, इन करे मां पंहिंजी नॉलेज ऑन करो। माइक मुंहिंजो उन्हनि जे करे ख़राब थियो आहे। आवाज़ अचे पियो? मुंहिंजो सवाल आहे ऑनरेबल मिनिस्टर खां, छाकाणि तू तमामु घणा एक्टिव आहिनि, मां इहो पुछणु चाहींदमि त हीअ जेका स्कीम आहे मुर्गियुनि ऐं बकरियुनि वारी, उहा कहिड़नि कहिड़नि ज़िलनि में हले थी या के 2 डिवीज़न मख़सूस आहिनि? त असांजा ज़िला कुझु रहियल आहिनि, स्कीम तमामु सुठी आहे, मां इन करे पुछां थी त कहिड़ा कहिड़ा ज़िला इंक्लूड आहिनि उन में? अगेन आउं चवंदुसि त मेंबर साहिब जो सवाल जेको आहे रिलेवेंट आहे, हिन सां कोन्हे। हाणे आउं वरी बि उनजो जवाबु ॾींदुसि त शुरू में असां 3 ज़िलनि में हीअ स्कीम हलाईसीं, जंहिंमें थरपारकर हो, छठो हो, बदीन हो, ऐं उनखां पोइ असांजे 10 ज़िलनि में हीअ स्कीम जेको आहे हींअर हले पई ऐं नेक्स्ट स्टेज में बाक़ी सिंध जा जेके ज़िला आहिनि उन सभिनी ज़िलनि में इहा स्कीम हलाईंदासीं। जी दादो इंक्लूड आहे। मारवी साहिबा। तव्हांजी महिरबानी डेप्यूटी स्पीकर साहिबा। यकीनन तव्हांजो दिल वॾो आहे, यू रियली हैव अ बिग हार्ट कि तव्हां हिकु जहिड़ी नज़र सां अपोजिशन जे मेंबर्स खे असांखे सभिनीनि खे ॾिसो था, इररिस्पेक्टिव ऑफ एनी पार्टी एफिलिएशन। आई एप्रिशिएट। ऐं मुंहिंजो सवाल इहो आहे, सवाल खां पहिरियों मां चवणु चाहींदसि त सिंध गवर्नमेंट जो को सुठो कमु तकलीफ़ आहे, को कमु जंहिं महिल थियण वारो आहे तकलीफ़ आहे, मुर्गियूं ॾियनि था तकलीफ़ आहे, सम्झ में नथो अचे, तव्हांजो दिल वॾो आहे इन जी बि तकलीफ़ आहे, कमाल आहे। बहरहाल सवाल मुझे यो है तो मिनिस्टर साहब जो सवाल जवाब में मुझे कुछ इन्फॉर्मेशन मिली, मिनिस्टर साहब जिस तरह से रिप्लाई कर रहे हैं बड़ी इन्फॉर्मेशन हमें मिल रही है। इन्होंने जिक्र किया कि हमारे पास 17 क्रीक है। 17 क्रीक्स कहाँ पे है? सिर्फ क्योंकि समंदर की जो पट्टी है वो ठट्ठा बदीन पे भी आती है, कराची के अलावा कितने कहाँ पे है ये 17 क्रीक्स का जिन्होंने जो मिनिस्टर साहब ने जिक्र किया। शुक्रिया जी। हब खां वठी जितां असांजी जेको एरिया शुरू थिए थी, सिंध जी टेरिटरी शुरू थिए थी, इहो बदीन जे आख़िरी छेड़े ताईं सर क्रीक ताईं, ऐं उतां जो आहे पंहिंजो चोथों हिसो असां वटि आहे। बाक़ी जेके 17 क्रीक आहिनि इहे लगातार असांजी पूरी सामुंडी पट्टी सां आहिनि। जी राहिमो साहब। महिरबानी जी। मां वज़ीर साहब खां पुछणु चाहींदुसि, मिनिस्टर साहब चयो आहे त असां वटि 3 ज़ोन आहिनि,
जंहिंमें एक्सक्लूसिव इकोनॉमिक ज़ोन इहो असांजो न आहे, वफ़ाक़ जे अंडर में आहे। त आउं पुछंदुसि तव्हां वटि जेके ज़ोन आहिनि उन में जेके माहीगीर आहिनि उन्हनि खे परमानेंट या लाइसेंस ॾियण जो छा तरीक़ेकार आहे? ये असां वटि लाइसेंस ॾियण जो सिंपल तरीक़ेकार आहे। जेकी बि वेसल्स आहिनि जेके अंदरि वञनि था समुंड में, हाणे छो त जेको एक्सक्लूसिव इकोनॉमिक ज़ोन आहे उन में बि असांजा वेसल्स अंदरि वञनि था, उनजा लाइसेंस बि असीं ॾियूं था। ऐं फेडरल गवर्नमेंट जो इहो इसरार हो त इहे लाइसेंस असां ॾींदासीं। ही साॻी वेसल्स आहिनि जेके अंदरि वेंदियूं, असां उन्हनि खे फेडरल गवर्नमेंट खे चयोसीं अवां जेकॾहिं पंहिंजा लाइसेंस ॾियणु चाहियो त भले ॾियो, पर वन विंडो ऑपरेशन हुअणु घुरिजे। उते असांजो लाइसेंस बि उन्हनि खे मिलणु घुरिजे ऐं उन सां गॾोगॾु तव्हांजो लाइसेंस बि उनखे उते ई मिलणु घुरिजे। तमामु थोरी फी आहे लाइसेंस जी, 100 खां वठी 500 रुपए ताईं हिकिड़े माण्हू खे उहो लाइसेंस मिलंदो आहे। ऐं हीउ लाइसेंस इंतिहाई सवलो प्रोसेस आहे। हर साल असां उनखे रिन्यू कंदा आहियूं ऐं हर साल जेको आहे नओं लाइसेंस वरी उन्हनि खे अलॉट थींदो आहे। शुरू में सिंध में पहिरें इहो हूंदो हो त असांजा जेके बि वाटर्स हुआ, जेके असांजा पाणी हुआ, उहे ऑक्शन थींदा हुआ। हाणे असांजो को बि पाणी ऑक्शन न थींदो आहे। असां सभिनी पाणी ते, चाहे इनलैंड फिशरी हुजे, मैरीन हुजे, सभिनी ते असां लाइसेंस ॾींदा आहियूं उन्हनि माहीगीरनि खे, उहे वञी करे पंहिंजो पाण मच्छी मारींदा आहिनि। Now question number 269, Mr. Arif Mustafa Jatoi. जी। थैंक यू डिप्टी स्पीकर साहिबा। सवाल पुछण खां अॻु में मां इहो ज़रूरु चवंदमि त जॾहिं खरबनि जो पैसो अकाउंटनि में वञे त हा, सिंध में पोइ तकलीफ़ त ज़रूरु थींदी आहे। सिंध जी तरक़ी खे खां कंहिंखे तकलीफ़ न थींदी। सिंध पले बधे, हर कोई चाहींदो त सिंध तरक़ी करे, पर मूंखे अफ़सोस इहो आहे त उहे मेंबर बि उथी हाणे ॻाल्हि था कनि जेके चवनि था तूं सिंध खपाई ज़रदारी, जेको नालो हणनि था तूं सिंध खपाई ज़रदारी, वफ़ादारी बयान था कनि, बयान था कनि वफ़ादारी, नारो हणे पई सिंध खपाई ज़रदारी। अॼु बि शहादत आहे त वफ़ादारी उहो करे जेको सिंध सां वफ़ादार आहे। बाक़ी ये वफ़ादारी छा न आहे। अॼु उहे मेंबर बि ॻाल्हाइनि था, वाह वाह, जेके चवंदा त सिंध खपाई ज़रदारी। तव्हां सवाल पुछो। वाह, ज़मीर जी त हालत ॾिसो उन्हनि जी। सिंध जा हाणे वफ़ादार अची थिया आहिनि। पंहिंजो ज़मीर कीअं थो माण्हू विकिणे उहो ख़बर पइजी वई। सवाल पुछो। अहिड़ा मेंबर जेके तव्हां सवाल पुछो, अॻे सवाल ते हली वञा। बेवफ़ाई कनि, सवाल पुछो। तव्हां कॾहिं न माफ़ कंदी, कॾहिं बि न माफ़ जो तक़दुस पियो थिए बार बार, ये कहिड़ो तरीक़ो आहे? गैर ज़रूरी ॻाल्हियूं ते कयूं वञनि पियूं। तव्हां सप्लीमेंट्री कम खे पुछो, तव्हां जेको मुंह में अचे थो चई था वञनि। पब्लिक अकाउंट्स कमेटी सुठी तरह संभाले। सवाल न आहे, पुछो था अॻे सवाल ते हली वञा। पुछो वञे खुली वञण इन जो मक़सदु आहे। तव्हां सवाल करियो, महिरबानी करियो, तव्हां सवाल करियो। हाउस में ऑर्डर तव्हां आणींदो त हाउस कीअं थो ऑर्डर में अचे? बाक़ी खामखा में वेही थी रहनि। तव्हां सवाल करियो, कंहिंजे अॻवाननि ते न ॻाल्हायो। मां पंहिंजे अॻवान जे लाइ चयुमि, उन सां सवाल करियो, कॾहिं बि कोन पलंदो। न त हुतां बि तव्हांजे अॻवाननि ते ॻाल्हि थींदी। मां पंहिंजे अॻवान जे लाइ कयो, मां कंहिंजे अॻवान जे लाइ छा चयो? मां त उहा हक़ीक़त बयानु कई आहे जेका सिंध चाणे। नुसरत साहिबा, तव्हांखे चवां पई त तव्हां सवाल करियो। ॾिसो, तव्हां सवाल करियो, तव्हांखे ध्यानु वियो आहे, सवाल लाइ ध्यानु वियो आहे तव्हांखे। सिंध इन्हनि जी आहे त सभिनीनि खां वॾी ग़लती था कनि त सिंध सिर्फ़ इन्हनि जी आहे। सभिनी जी सिंध आहे, सभिनी जी सिंध आहे। सिंध जा आहियूं, असां बि सिंध जे लाइ क़ुर्बानी ॾिनी आहे। इहो कहिड़ो तरीक़ो आहे त हुतां बि सिंध असांजी, सिंध जा असां जा आया, सिंध जा असां। तव्हां सवाल करियो, तरीक़ो आहे। सवाल करियो न, ॿिए क्वेश्चन ते हली वेंदीसि। गद्दार थी सिंध खे ॿिनि हिस्सनि में टुकड़ा करण वारा। वरी तव्हांखे चवां पई, तव्हां सवाल करियो न, तव्हां अॻियां सवाल ते हली वेंदीसि। तव्हां सवाल करियो, तव्हां सवाल करियो। ऐं तव्हां महिरबानी करियो
तव्हां सवाल करियो। जो कोई कमकार ना है वेठा रुगाते उथवे कंदान सिर्फ चमचागिरी खुशामद। तव्हां सवाल करियो प्लीज, तव्हां सवाल करियो। सिफर कम तव्हां सवाल करियो। ऑर्डर इन द हाउस प्लीज, ऑर्डर इन द हाउस। मिनिस्टर साहब तव्हां मुझे सवाल करियो। तव्हां सवाल कोन कंदा, अॻियो सवाल कॉल कंदीस। बाकी बर्नॉल खपे त मां तव्हां थी वठां। आऊं चवां थी सवाल करियो। तव्हां बर्नॉल घुराए त वठूं। सवाल करियो। अभी तो पार्टी शुरू हुई है। तव्हां सवाल करियो ना, तव्हां अॻियो सवाल कॉल कंदीस। सुनेगा, पार्टी शुरू हुई है। मिनिस्टर साहब से सवाल है। मिनिस्टर साहब यहाँ आपने कहा, आपने जो जवाब दिया है आरिफ मुस्तफा के सवाल में, ऑर्डर आपने कहा है और शट योर माउथ। नुसरत, वो बैठकर नुसरत साहिबा आप इस तरह की लैंग्वेज बात नहीं कर सकती। इस तरह की लैंग्वेज नहीं करें, ये स्पंज करें, ये स्पंज होगा आपका। मैं अगले क्वेश्चन पे जा रही हूँ। सवाल करें। Please order in the house. Please order in the house. Order in the house. Please order in the house. आप लोग प्लीज, आप एक दूसरे के साथ बात ना करें प्लीज। प्लीज आप बैठे, जरा बैठे प्लीज, प्लीज प्लीज बैठे। दो ना यार। प्लीज जी, आपकी भी क्या बात है? आपकी तो बात ही है, क्या है? 6 साल से आपकी कोई बात ही बात है जी। तो ये 269 आप जतोई साहब, आप हैव यू आस्क्ड योर क्वेश्चन? सप्लीमेंट्री। Listen, let me at least check out what is happening. I was not here. जी, बताइए साहब, वे होता वे हो। जी, आप लोग डायरेक्टली बात नहीं करें प्लीज। Mr. Speaker, okay, now question hour is over. गुलाम कादिर, टाइम खत्म हो गया क्वेश्चन आवर का। आप लोग प्लीज बैठ जाएं। जी जी, कैंडिडेट साहब आप क्या कह रहे हैं? सर मेरा रेजोल्यूशन है एजाज। सर आई राइज टू केस अंडर रूल 256 of rules of procedure, the prompts will absent relax RLM rules and I may be allowed move following resolution. Okay, you are allowed. Okay sir. This house vehemently condemns the intention on the part of the federal government for altering the limits of the province of Sindh. This step will indeed to determine the betterment of purpose of the federalism and against the wishes of the peoples of Sindh. Further, Article 2394 requires that the same bill shall be passed by the respective provincial assembly within 2/3 majority for any such change house. This move is rejected by the
pupils of Sindh. This public representative house recommends the government of Sindh to approach the federal government to avoid any such move which may be determine the very spirit of the federalism. This house further recommends that the federal government instead playing up should extend cooperation with the government for the welfare of Sindh in the light of the constitutional amendment. Sir. जी पढ़ें आप. स्पीकर साहब आप तकरीर करें. आप बोलेंगे. इसके बाद मुझे मौका दे सर. मैं इस पे तारीखी रेजोल्यूशन है सर. इस पे मुझे भी मौका मिलना चाहिए. भले आप सईद गनी को जनाब स्पीकर फिर मैं बात करूंगा. जनाब स्पीकर, सिंध की तकसीम हम कभी भी बर्दाश्त नहीं करेंगे. इट्स वेरी सिंपल. बोले. कुछ भी हो जाए हम बर्दाश्त नहीं करेंगे. एक एक बच्चा मर जाएगा, मिट जाएगा, सिंध के ऊपर कुर्बान हो जाएगा, लेकिन हम बर्दाश्त नहीं करेंगे. नहीं करेंगे हम बर्दाश्त. बोले सर. जनाब स्पीकर, ये करारदाद मैं समझता हूं कि ना सिर्फ ये कि अहमियत की हामिल है, बल्कि इस पर तमाम ऑपोजिशन के मेंबर्स को भी बात सुनकर अपना पॉइंट ऑफ व्यू देना चाहिए कि क्या वो ये चाहते हैं कि कोई ऐसा अमल वफाकी हुकूमत, नेशनल असेंबली या सेनेट करे जिससे सूबा सिंध को तकसीम करने की साजिश का आगाज हो. मैं ये सिर्फ बताना चाहता हूं कि ये जो अमेंडमेंट नेशनल असेंबली में एमक्यूएम की जानिब से पेश की गई थी, इस अमेंडमेंट के हवाले से सिंध कैबिनेट में भी एक खत आया था. 3 अगस्त 2019 को सिंध काबीना के इजलास में आईपीसी की मिनिस्ट्री के जरिए एक खत मौसूल हुआ कि नेशनल असेंबली में एमक्यूएम के कुछ अरकान ने आईन पाकिस्तान के आर्टिकल 239(4) को खत्म करने की तरमीम पेश की है. उस पर सिंध हुकूमत और कैबिनेट का मौक़िफ़ आना चाहिए. सिंध कैबिनेट ने ना सिर्फ ये कि उस खत को मुस्तरद किया, बल्कि बड़े वाज़ेह तौर पर ये कहा कि हम किसी भी ऐसे इक़दाम की ना सिर्फ मुखालफत करेंगे, बल्कि हर तरह से डटकर हर ऐसे काम को रोकेंगे जो सिंध की तकसीम के लिए शुरू किया जाएगा. अब इसमें है क्या? ये मैं समझता हूं कि सिर्फ सूबा सिंध के खिलाफ साजिश नहीं है, ये बलोचिस्तान के खिलाफ भी साजिश है, ये खैबर पख्तूनख्वा के खिलाफ भी साजिश है. ये सूबे जो छोटे सूबे हैं उन तमाम सूबों के खिलाफ साजिश है. जनाब स्पीकर, आइन बनाने वालों ने आइन जब बनाया था तो उसमें जो तरामीम करने का तरीक़ाकार रखा गया था उसको बड़ा सोच समझ कर रखा गया. पार्लियामेंट के पास ये इख्तियार है अंडर आर्टिकल 239 कि वो कॉन्स्टिट्यूशन में अमेंडमेंट्स कर सकते हैं, और उसमें कहीं पर सूबे का किरदार नहीं है. 2/3 मेजॉरिटी नेशनल असेंबली की चाहिए होती है, 2/3 मेजॉरिटी सेनेट की चाहिए होती है. 2/3 मेजॉरिटी प्लीज आप उधर बात करें. 2/3 मेजॉरिटी नेशनल असेंबली और सेनेट की चाहिए होती है. ये वाइड क्लॉज है, ये वाइड क्लॉज है 239(4) जिसमें सूबाई असेंबली को इख्तियार दिया गया है, और उसकी भी आप भी सिंध के खिलाफ हो. जतोई साहब, आप भी सिंध के खिलाफ हो. सर, आर्टिकल 239 में सिर्फ क्लॉज 4 में सूबाई असेंबलीज को यह इख्तियार दिया गया है कि वो आईनी तरमीम में अपना किरदार अदा कर सकते हैं, और आर्टिकल 4 ये कहता है कि किसी भी सूबे की अगर बाउंड्रीज में कोई अल्टरेशन होनी है तो ऐसी किसी अमेंडमेंट की सदर पाकिस्तान मंजूरी नहीं देंगे जब तक सूबाई असेंबली 2/3 अक्सरियत से उस अमेंडमेंट को सपोर्ट ना करे. ये एक बुनियादी चीज है. अब जो
तरमीम पेश की गई है उसमें यह कहा गया है कि 239 आर्टिकल 239 का क्लॉज 4 जो है उसको डिलीट कर दिया जाए। अच्छा, अगर हम ये बात एक लम्हे के लिए मान लेते हैं, ये बात एक लम्हे के लिए मान लेते हैं कि 239 आर्टिकल 239 का क्लॉज 4 जो है उसको हटा देते हैं। सर, सूबाई जो कौमी असेंबली है उसकी नशिस्तें इस वक्त आज जब हम खड़े हैं तो 342 हैं, जो अगले इलेक्शन में 336 हो जाएंगी। 342 मेंबर्स हैं कौमी असेंबली में और उन मेंबर्स में 20 का ताल्लुक जो है वो बलोचिस्तान से है। हाँ, गला है उसी 5 तकरीर कंप्लीट क्यों सर उसमें 20 मेंबर्स का ताल्लुक जो है वो बलोचिस्तान से है। 55 मेंबर्स जब ये फाटा वाला मर्जर का प्रोसीजर मुकम्मल हो जाएगा तो वो कहलाएंगे कि खैबर पख्तूनख्वा से 55 मेंबर्स होंगे, पंजाब से 173 मेंबर्स हैं, सूबा सिंध से 75 मेंबर्स हैं और कैपिटल इस्लामाबाद से 3 मेंबर्स हैं और 10 सीटें जो हैं वो माइनॉरिटीज की हैं। तो ये मिला के आज ये 342 हैं, लेकिन अगले इलेक्शन में ये कम होके 336 रह जाएंगे। अब इसमें दिलचस्प बात यह है कि अगर आप कंपोजिशन देखें जो सूबों की नशिस्तें हैं उसके हिसाब से, तो अगर 342 के हाउस हो तो 342 में 230 मेंबर से जो है वो 2/3 मेजॉरिटी बनती है। रिलैक्स 2/3 अभी समझ में आ रहा है आप लोगों को, अभी समझ में आ रहा है ना हम क्या कर रहे हैं। बट सर कौमी असेंबली में 342 के हाउस में जो 2/3 मेजॉरिटी बनती है उसके लिए 230 मेंबर चाहिए, 230 की नंबर जो है वो होने चाहिए। और अगर ये 336 हो जाता है नंबर जो नेशनल असेंबली का, तो उस पे जो मेंबर्स बनते हैं वो 225 बनते हैं। सर अब अगर सिंध असेंबली के या सूबा सिंध के मुतल्लिक कोई प्रपोजल आता है, खुदा ना खास्ता कि जी सिंध की जो सरहद है उसको तब्दील किया जाए, तो अगर सूबा सिंध के तमाम एमएनएज 75 के 75 एमएनएज उसको अपोज करें, वो तरमीम तब भी कौमी असेंबली से 2/3 से मंजूर हो जाएगी। इसी तरह अगर आप सेनेट में जाएं तो सेनेट में 104 मेंबर्स हैं और जब ये फाटा के मेंबर्स खत्म होंगे तो ये 96 हो जाएंगे। सर अगर 104 पे 2/3 मेंबर्स निकालें तो ये 70 मेंबर बनते हैं और सूबा सिंध के जो मेंबर्स की तादाद सेनेट के अंदर है वो 23 है। अब अगर 104 में से 23 मेंबर सारे एक तरफ भी खड़े हो जाएं तब भी 2/3 अक्सरियत वहां बनती है। अब जो बात मैं कहने जा रहा हूं, मुझे अफसोस होता है और हैरत होती है इस बात पर। एमक्यूएम का तो एक मौक़िफ़ है, हमेशा ही हरकत इस तरह की करते हैं, हमेशा इस तरह की साजिशें फैलाते हैं, लेकिन पीटीआई ने कल असेंबली में जब ये अमेंडमेंट वहां पेश हुई है तो पीटीआई के जो मिनिस्टर थे पार्लियामेंट्री अफेयर्स के, उसने इसको सपोर्ट किया है और सपोर्ट करके उन्होंने कमेटी को भेजा है। सवाल ये पैदा होता है कि पीटीआई ये बताए कि क्या वो चाहते हैं कि कोई अमेंडमेंट ऐसी आ जाए कि आप बलोचिस्तान की हुदूद को चेंज करना चाहते हैं, लेकिन बलोचिस्तान की असेंबली से भी नहीं पूछेंगे, बलोचिस्तान के एमएनएस को भी नहीं पूछेंगे, बलोचिस्तान के सेनेटर्स को भी नहीं पूछेंगे, बाकी सूबे बैठेंगे और फैसला करेंगे कि बलोचिस्तान के कितने से होने चाहिए, खैबर पख्तूनख्वा के कितने से होने चाहिए, सिंध के कितने से होने चाहिए। यह किसी के बाप की जागीर नहीं है सर, ना मेरी है ना किसी और की है, सूबा सिंध के लोगों का है। अगर सूबा सिंध के मुतालिक फैसला होगा तो सिंध असेंबली में बैठे हुए सिंध के मुंतखब नुमाइंदे करेंगे, सूबा सिंध के मुतालिक फैसला होगा तो सूबा सिंध के मुंतखब नुमाइंदे जो कौमी असेंबली में बैठे हैं, सेनेट में बैठे हैं, वो करेंगे। हम किसी को ये इख्तियार नहीं दे सकते
हम किसी सूबे को, किसी शख्स को, किसी इदारे को इख्तियार नहीं दे सकते कि वो मेरे और मेरी सूबे की किस्मत का फैसला करे और हमें एक तरफ उठा के फेंक दे। ये नहीं हो सकता है। हम इसी तरह से बलूचिस्तान के लोगों की किस्मत का फैसला भी ऐसे लोगों को नहीं करने देंगे कि आप बलूचिस्तान की असेंबली को एक तरफ फेंकें, बलूचिस्तान के सेनेटर्स को एक तरफ फेंकें, बलूचिस्तान के एमएनएस को एक तरफ फेंकें और खुद बैठ के फैसला करें कि बलूचिस्तान का नक्शा कैसा होना चाहिए। ये मैं समझता हूं कि सिर्फ सूबा सिंध के खिलाफ साजिश नहीं है, ये इस मुल्क के खिलाफ साजिश है, ये वफाक के खिलाफ साजिश है, ये सूबों के दरमियान निफाक पैदा करने की साजिश है। सर 18th अमेंडमेंट के बाद एनएफसी के बाद माजी में इस मुल्क में चारों सूबों के दरमियान जो खलीज हुआ करती थी, जो दूरियां थी, जो नफरतें थी, वो खत्म हुई, सूबे आपस में करीब आए। मैं समझता हूं कि एमक्यूएम अपनी कम नजरी की वजह से, बेशऊरी की वजह से, अपने मजमूम मकासद को हासिल करने की वजह से इस मुल्क के वफाक से खिलवाड़ कर रही है और पीटीआई उनका अलाकार बनी है। पीटीआई ने इस अमेंडमेंट को नेशनल असेंबली में अपोज न करके, मैं समझता हूं या तो ये ट्रैप हुए हैं या फिर ये उस साजिश का हिस्सा हैं। यहाँ ये वाज़ेह होना चाहिए कि सिंध असेंबली में बैठे हुए पीटीआई के अरकान क्या ये चाहते हैं कि किसी भी सूबे का ये इख्तियार, सर आइन में तरमीम करने का पार्लियामेंट को लामहदूद इख्तियार है। किसी एक जगह पर भी, किसी एक मकाम पर भी, किसी एक इदारे को भी ये इख्तियार नहीं है कि वो पार्लियामेंट के आइन की तरमीम के हक में कोई मदाखलत करे। इवन आइन में ये भी लिखा है कि अदालतों में भी नहीं जा सकते, बहरा चले जाते हैं। सिर्फ एक जगह पे सूबों को यह इख्तियार दिया गया कि वो अपना किरदार इसके अंदर रखते हैं, उनकी मर्जी के बगैर सूबों की हुदूद में किसी किस्म की अल्टरेशन नहीं हो सकती है। यह समझ में आने वाली बात है कि सिर्फ एक जगह क्यों रखा गया है। सर इसलिए रखा गया कि पंजाब की वाज़ेह अक्सरियत है कौमी असेंबली में, वाज़ेह अक्सरियत है, 173 उनके मेंबर्स हैं, किसी सूबे के नहीं है। नंबर 2 जो है वो 75 है जो सिंध से जिनकी नुमाइंदगी होती है, और उसके बाद बाकी सूबे पीछे हैं। अब इस अगर सारी चीज को आप देख लें तो सिवाय पंजाब के पंजाब ऐसा सूबा है जिसका किरदार रहेगा हर सूरत में, इसलिए कि उनके पास अक्सरियत है। बाकी किसी सूबे का किरदार अपने सूबे के मुतल्लिक फैसलों में नहीं होगा। ये इतना बड़ा खिलवाड़ है, मुझे तो हैरत होती है कि समझ नहीं आती बात कि वहां वजीर ने क्या सोचकर इसकी मुखालफत नहीं की, सपोर्ट किया और आगे इसको कमेटी को भेज दी। ये तरमीम तो कचरे की कूड़े में जाने वाली थी, इस तरमीम की तो मजम्मत होनी चाहिए थी। ये तरमीम तो पेश करने वाले के मुंह पे मारनी चाहिए थी कि तुम इस मुल्क दुश्मनी में ये काम कैसे कर सकते हो। सर ये कोई आसान काम नहीं है, ये ऐसा नहीं हो सकता। ये अगर मैं आपको बता रहा हूं सर, अगर ये नेशनल असेंबली ने कोशिश की, ये अगर सेनेट ने कोशिश की कि इस तरमीम को मंजूर करें, तो हम वो करेंगे जिसका ये तस्वुर भी नहीं कर सकते हैं। हम वो कुछ करेंगे, हम हर हद को पार करेंगे, हम हर लिमिट को क्रॉस करेंगे। हम किसी को इजाजत नहीं देंगे कि मेरे सूबे के मुतालिक, आपके सूबे के मुतालिक हमें लाताल्लुक करें और फैसले बैठ के इस्लामाबाद में करें कि सूबे को हमें किस तरह करना है। मैं इसकी पुरजोर मजम्मत करता हूं और मैं हाउस से गुजारिश करता हूं, एमक्यूएम के जो समझदार लोग यहाँ बैठे हैं, उन्होंने अगर उन्हें सियासी तदब्बुर का मुजाहरा करना है, अगर वो ये चाहते हैं कि सिंध के लोगों में जो लोग नफरतें फैलाते हैं उसको खत्म करें, सिंध के लोगों में मोहब्बतें फैलाएं, तो अल्ताफ हुसैन को लीडर ना मानने से मसला हल नहीं होगा। अल्ताफ हुसैन की पॉलिसीज को रद्द करो, अल्ताफ हुसैन की नफरत अंगेज सोच को खत्म करो, अल्ताफ हुसैन की लोगों को लड़ाने और मरवाने की जो हरकतें थी उसको खत्म करो। अगर आपने फैसला करना है तो सिंध के लोगों के दरमियान मोहब्बतें बढ़ाने के लिए करो, सिंध में रहने वाले लोगों के दरमियान दूरियां खत्म करने के लिए करो। ये जो कोशिशें आप कर रहे हो, जो साजिशें आप कर रहे हो, आप कभी कामयाब नहीं होंगे, लेकिन सिंध में रहने वाले लोगों में दूरियां आप जरूर पैदा करोगे, नफरतें आप जरूर बढ़ाओगे, खलीज जो है वो आप जरूर बढ़ाओगे। बहुत बहुत शुक्रिया। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जनाब स्पीकर साहब तवाजी बड़ी मेहरबानी, मुखालफत कर रहे हो, आपको क्या जरूरत है जो तव्हां इन आम रेजोल्यूशन ते मूंखे ॻाल्हाइण जी इजाज़त ॾिनी, पर आउं पंहिंजी पार्टी जो इंतहाई शुक्रगुज़ार आहियां जंहिं मूंखे हिन रेजोल्यूशन जो मूवर कयो। सर अफ़सोस जो मक़ाम आहे
के ॾाहे चयो आहे तुंहिंजो खाइनि तुंहिंजो पाइनि तुंहिंजो गीत न ॻाइनि, तुंहिंजो खाइनि तुंहिंजो पाइनि तुंहिंजो गीत न ॻाइनि। मूं कल्ह बि स्पीच कंदे इहा ॻाल्हि ॾिनी हुई त कहिड़ो मैसेज ॾियो पिया अथई ख़ासि तौर ते सिंध जे माण्हुनि खे, कहिड़ी कुवत आहे जो हिन मुल्क जे इस्तेहकाम खे तोड़ण जी कोशिश कई पई वञे। जनाब स्पीकर साहब, ही पाकिस्तान त छा पर पूरे सिंध जे माण्हुनि सां इंतहाई ॾुख वारो मरहलो आहे। कल्ह असांखे ॿुधी करे त वधीक ॾुख इन ॻाल्हि जो थियो त सिंध जा जेके मेंबर PTI जे तरफ़ां हुआ या GDA जा MQ मान दोस्तनि जेका हरकत कई उहा त बेनकाब थी चुकी आहे, पर मूंखे उन्हनि दोस्तनि ते बि शर्म महसूस थो थिए जेके सिंध जा वोट वठी करे उन्हनि जूं नुमाइंदगी पे कयूं ऐं चुप वेठा रहिया। ऐं छो न हू चुप कनि, छाकाणि त सिंध हमेशह अहिड़नि बद किरदार माण्हू खे हमेशह रिजेक्ट कयो आहे। इहे बि जेकॾहिं पहुता आहिनि त कंहिंजे मरहूनि में त पहुता आहिनि, माण्हुनि खे वोट कोन आहिनि। साईं मां गुज़ारिश कयां त इंतहाई वॾो क़दम आहे ऐं सिंध जे माण्हुनि खे मैसेज कहिड़ो वञे पियो। अफ़सोस जो मक़ाम आहे जेकॾहिं असीं चऊं था ॿुधायूं था हक़ीक़त त सिंध जे माण्हुनि जे मथां जेके मुसीबतूं आयूं तंहिं हूंदे बि सिंध जे माण्हू पाकिस्तान खां अलहदगी जी का ॻाल्हि ई कान कई आहे, पर ही बांग्लादेश वारियूं हालतूं पैदा कयूं वञनि पियूं। सिंध जे माण्हुनि सां छा छा न थियो आहे। शहीद जुल्फ़कार अली भुट्टे खां वठी करे तव्हां मोहतरम